Assalamu alaikum everyone. This is Sindh Institute of Peace and Political Studies. असांजो सेकंड सेशन शुरू थियण वारो आहे. सेकंड सेशन जे लाइ जेको आहे उहो असां दावत कोन ॾिनी आहे बल्कि धणी आहे पूरे काज जो जेको धणी हूंदो आहे न सो काज जो धणी आहे रफ़ीक आज़ाद मंगी मुंहिंजो दोस्त आहे ऐं पॉलिटिकल साइंस में असां ॿई क्लासमेट रहिया आहियूं. सो रफ़ीक आज़ाद मंगी माना इलाही मल्टी टैलेंटेड जेको माण्हू हूंदो आहे न उहो माण्हू आहे. सो मिसाल जे तौर ते तव्हां मूंखे चवंदो त बाबा सियासत जो शागिर्द त आहियां पर कंहिं पर्टिकुलर वन टॉपिक खां अलावा आउं कोन ॻाल्हाए सघंदुसि. सो ही माना असां मां घण ॻाल्हाऊ छोकिरो आहे. सो क्लास में जेके घण ॻाल्हाऊ छोकिरा हूंदा आहिनि उन्हनि में हिकिड़ो आहे. सो मूं सोचियो त जेकॾहिं शुरूआति कई आहे त असांजे ई घण ॻाल्हाऊ दोस्त खां शुरूआति कजे थी. सो रफ़ीक कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? चङा भला? अल्हम्दुलिल्लाह सब ख़ैर लहो पिया. तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो? सभ खां पहिरियां त तव्हांखे पंहिंजे नंढड़े जूं लख लख मुबारक हुजनि. ॾाढी ख़ुशी थी. यकीन कयो मूंखे जॾहिं न्यूज़ मिली हुई आहे त मां बिल्कुलु मूंखे यकीन न पियो अचे. मतिलबु हिकिड़ी ख़ुशी वारो वेव हूंदो आहे न हिकिड़ो, त यकीन न पियो अचे सही. पर तो ॾाढी अॼु ख़ुशी थी. पंहिंजी क्लास जो मूंखे हिकिड़े दोस्त मैसेज कयो चई त पंहिंजी क्लास जो पहिरियों गैर हतमी जेको नतीजो आहे न उहो तव्हां ॾिनो आहे. सो बिल्कुलु ईअं आहे ज़रूरु. बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु. And yaar, कीअं once रहियो again, तजुर्बो एचयू में? congratulations to you and your and mother as well. How is she? Mother ठीक है ना? शी इज़ फाइन एंड बेबी आल्सो. सो ॿई ख़ुशि आहिनि, ठीकु आहिनि, रूम में बि आहिनि. शुक्र करियो त पंहिंजो सेशन थी वञे रड़ियूं न करे. रज़ा समूह जो हिकिड़ी मज़ाया वीडियो आयो हुयो तेली नाले सां हुननि जो को यूट्यूब जो चैनल आहे. सो उन चई त छोकिरी चवंदी त तूं सीरियस ई न आई मुंहिंजे पंहिंजे रिलेशनशिप बारे में. जी छो सीरियस छो न आहियां? पंहिंजे ॿारनि खे पाण SU में पढ़ाईंदासीं. त छोकिरी ॾाढी माना एक्साइटेड थींदी. अच्छा कीअं माना स्टैनफोर्ड यूनिवर्सिटी में पढ़ाईंदी? तॾहिं चई स्टैनफोर्ड न, सिटी यूनिवर्सिटी. सो तव्हां स्टैनफोर्ड यूनिवर्सिटी में पॉलिटिकल साइंस में पढ़िया हो. कीअं रहियो तजुर्बो थ्रू आउट द इयर्स? यार मां बिल्कुलु ऑनेस्ट रहंदुमि. असांजो बदकिस्मती सां जेका इंटरमीडिएट वारी एजुकेशन रहे थी न असां नौजवाननि जी, उहा का ख़ासि अहिड़ी नथी रहे. शुरूआति में असांखे गाइडेंस जी कमी रहे थी. असां कहिड़ो करियर पास पंहिंजो चूज़ कयूं उन जी शदीद कमी रहे थी. का ख़बर नथी पए. पोइ जॾहिं इंटर वारो स्टेज अचे थो त उते असां सोचूं था त हाणे मेडिकल खणूं या इंजीनियरिंग. असांखे त ॿ ई शयूं ख़बर आहिनि. इहा असांखे ख़बर न आहे त उन वक़्त में तव्हां इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी या कंप्यूटर साइंस उहो चूज़ करे सघो था. तव्हां आर्ट्स चूज़ करे सघो था. तव्हां कॉमर्स चूज़ करे सघो था. सो असां बि ईअं ई अलण फ़क़ीर हुयासीं हुन टाइम ते. अलण फ़क़ीर मां ॿिए सेंस में थो चवां, सफ़ा जेके जिन खे ख़बर न हुजे. बाक़ी अलण फ़क़ीर असांजी सिंध जो वॾो किरदारु आहे. सो का उन मामले में का एतिरी ख़बर न हुई, क्लियरिटी न हुई त असां पंहिंजे कैरियर में पंहिंजी लाइफ में छा था चाहियूं. वरी बि मां इन ॻाल्हि में लकी रहियमि त बचपन में जीअं असांजो बाबा साईं उहो पाण बि हिकिड़ो सुठो शाइर ऐं सुठो लेखक आहे ऐं समाजी किरदार बि रहियो आहे असांजे पंहिंजे ॻोठ थरड़ी मोहबत जो. त उहो असांखे कहाणियूं पढ़ी ॿुधाईंदो हुयो. असांखे रिसाला घर में आणींदो हुयो. अख़बारूं घर में आणींदो हुयो. उहो हिकिड़ो साफ़ी बि रही चुको आहे. त उन मां असांखे इंस्पिरेशन मिली. मूंखे ख़ासि करे घणी इंस्पिरेशन मिली. स्टोरीज़ जॾहिं हुनजो पढ़ण जो अंदाज़ ॾाढो बहितरीनु हूंदो हुयो. त समाजियात, सियासियात ऐं दीनियात इन्हनि शयुनि खां मूंखे सुठो एक्सपोजर मिलियो ऐं मुंहिंजो इंट्रस्ट बि जेको आहे उन में जनरेट थियो. मां आहिस्ता आहिस्ता हली लिखणु शुरू कयो. उहा ॿी ॻाल्हि आहे त मुंहिंजो पहिरियों आर्टिकल जेको हुयो उहो अख़बार में इहो हुयो त इमरान ख़ान खे वज़ीर आज़म छो थियणु खपे पाकिस्तान जो. सो उन मां मुंहिंजी सियासी एजुकेशन जो तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था. पर गोइंग डाउन द रोड जॾहिं इंटरमीडिएट मूं पंहिंजी ख़तमु कई त मुंहिंजो जेको इंट्रस्ट हुयो कंहिं ॿी फील्ड में एतिरो न जुड़ियो जेको पॉलिटिकल साइंस में हुयो. त अहिड़े तरीक़े सां ई मुंहिंजी एडमिशन जेका आहे उहा सिंध यूनिवर्सिटी पॉलिटिकल साइंस में थी. पॉलिटिकल साइंस जो सिंध यूनिवर्सिटी जो तजुर्बो मुंहिंजो ओवरऑल अगरि 4 सालनि खां पोइ मां ॾिसां त मुंहिंजो केतिरो रहियो उन ते मां कमेंट कयां ऐं उनखे मां समराइज़ कयां हिकिड़े वर्ड में त मां
इहो चवंदुसि त उहो डिसअपॉइंटिंग रहियो। हाणे उन में डिसअपॉइंटिंग रहण जा खोड़ सारा रीज़न थी सघंदा। सिर्फ़ इहो रीज़न मां चवां त असांजा उस्ताद भला न हुया, एडमिनिस्ट्रेशन भली न हुई, पॉलिटिकल साइंस डिपार्टमेंट में जेको आहे उहो माहौल न हो जंहिंमें हिकिड़ो सियासत जो शागिर्द जेको आहे उहो सिखे, घणी शयूं सिखे ऐं उतां उभिरे। त मुंहिंजे ख़्याल में त नाइंसाफ़ी थींदी। असांखे थोरो कंप्रीहेंसिव शयुनि खे ॾिसणो पवंदो। उन में मुंहिंजो बि फॉल्ट आहे हिकिड़ो, त मां उनखे एतिरो लाभारो न करे सघियुसि। उतां जी जेका बि तालीम जो वहिकिरो हले पियो असांजे इल्म सियासियात जे शोबे में। सो बहरहाल मां इन ॻाल्हि में वरी बि पंहिंजो पाण खे ख़ुशकिस्मत सम्झंदो आहियां त सिंध यूनिवर्सिटी वरी बि मूंखे पंहिंजे इंट्रस्ट में ऐं मां छा थो चाहियां उन में ज़रूरु मूंखे इंट्रोड्यूस करायो। छो जो मां पॉलिटिकल साइंस जे शुरू में ई मास कम्युनिकेशन पढ़णु शुरू कई। भले उहो हिकिड़ो माइनर सब्जेक्ट हुयो, पर उन में मूंखे ज़्यादा जेको आहे शौक़ु पैदा थियो पॉलिटिकल साइंस खां वधीक। जॾहिं मां मुंहिंजो मेजर कंदुमि त मूंखे मज़ो कहिड़े डिपार्टमेंट में थो अचे, मूंखे मास कम्युनिकेशन डिपार्टमेंट में थो अचे या पॉलिटिकल साइंस में। सो मां घणो उते इंजॉय कंदो हुयुसि, छो जो उते लिखण जो कमु हुयो, उते तहक़ीक़ जो कमु हुयो, उते जेको हिकिड़ो कैमरा जे लेंस सां खेॾण जो कमु हुयो, अखरनि सां खेॾण जो कमु हुयो। अहिड़े तरीक़े सां उते मां जॾहिं ॾिठो त दिलचस्पी मुंहिंजी वधीक आहे। सो इन जे करे पॉलिटिकल साइंस में मूंखे हिकिड़ो वॾो हर्डल इहो हुयो त मुंहिंजी दिलचस्पी पैदा न थी सघी। त मां सरफेस खणी चइजे त फिलोसॉफी में, पॉलिटिकल फिलोसॉफी में मां सरफेस तालीम वरिती ऐं आशना थियुसि वॾनि नंढनि फिलोसोफर्स जे हिकिड़े रिवोल्यूशनरी आइडियाज़ जे तरफ़। बाक़ी मुंहिंजी एक्सपर्टीज़ जेका आहे उहा मां पंहिंजी जेका पेशावराना एक्सपर्टीज़ उहा मां पंहिंजी पॉलिटिकल साइंस सां न जोड़े सघियुसि, उहा मां पंहिंजी लिखण जे शोबे सां जोड़े सघियुसि। जर्नलिज़म, मीडिया, मार्केटिंग, ब्रांडिंग ऐं हली हली पोइ मुंहिंजो जेको प्रोफेशन बणिजी वियो उहो बि पॉलिटिकल साइंस सां दूर मार्केटिंग ऐं ब्रांडिंग जे शोबे में जुड़ियो आहे, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी में जुड़ियो आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु आख़िर में मां ऐड कंदुसि त पॉलिटिकल साइंस मूंखे इन में ज़रूरु हेल्प कयो त तव्हां रिसर्च कीअं कयो, तव्हां पंहिंजनि आइडियाज़ खे चैलेंज कीअं कयो। छो जो असां त जेको आइडियाज़ में गंद किचिरो पाकिस्तान स्टडीज़ जो खणी आया हुआसीं, जेका बि असांजी पोइ एजुकेशन खणी आयासीं, उनखे सफ़ाई जी शदीद ज़रूरत हुई। त मां इन ॻाल्हि में पंहिंजनि शागिर्दनि जो, पंहिंजनि कोलीग्स जो, पंहिंजनि उस्तादनि जो, पूरे पॉलिटिकल साइंस जो ओवरऑल जेको शोबो कमु करे थो पियो सिंध यूनिवर्सिटी में, उनजो थैंकफुल आहियां त उन घटि में घटि इहो थियो गंद किचिरो थोरो साफ़ थियो ऐं सियासी तालीम मिली। यार तमामु माना तो ॻाल्हायो पे, मूं मुख़्तलिफ़ शयुनि ते सोचियो पे त मुंहिंजी चॉइसिस छा हुई ऐं आउं उते कीअं पहुतुसि। माना मुंहिंजे ज़हन में उहा ई ॻाल्हि पे आई। सो जेकॾहिं माना असां माना ॻाल्हि करियूं था त बाबा सिंध यूनिवर्सिटी या जेके बि ॿियूं सिंध यूनिवर्सिटीज़ आहिनि या मुल्क जूं यूनिवर्सिटीज़ आहिनि, उन में 2 सालनि ताईं जेके नौजवान अचनि था मूं वांगुरु या तव्हां वांगुरु या ॿिया, उन्हनि खे ख़बर ई नथी हुजे त बाबा असांजो सब्जेक्ट स्पेशली ह्यूमैनिटीज़ वारो लेवल आहे या ह्यूमैनिटीज़ वारो पासो आहे, उन्हनि सां त इहो ज़ुल्म हुजे थो। आहे छा उनजो मक़सदु, छा आहे, करणो छा आहे, असीं हिते छा आहियूं, असांखे पढ़ायो छा पियो वञे, ॿुधायो छा पियो वञे। ठीकु आहे, उन जो बुनियादी सबबु त ऑब्वियसली यू नो ऐं सभिनी खे ख़बर आहे त असांजी जेका स्कूलिंग थिए थी, ठीकु आहे, उन में उते त अलाए छा पिया पढ़ाइनि। मतिलबु स्कूल में मूंखे अॼु ॾींहं ताईं सम्झ में कोन पिया आयो त तव्हां छा पिया पढ़ायो। हिकिड़ी स्कूल में मूंखे कमु करण जो मौक़ो मिलियो, पर नतीजो ईअं थियो ॿारनि खे ऑब्वियसली इंग्लिश अचे पई, साइंस बि अचे पई, जेके बि ॿिया सब्जेक्ट हुया अचनि पिया, बट सोशल साइंस जी ॻाल्हि कजे त माण्हुनि खे, ॿारनि खे इहा ख़बर ई कोन्हे त सोशल साइंस आहे छा। ठीकु है, सोशल साइंस में बि हुननि साइंस हणे छॾी आहे, माना अर्थ जे बारे में पियो आहे, ठीकु है, सोलर सिस्टम जे बारे में पियो आहे या ॿिए कुझु जे बारे में पियो आहे। ॿारनि खे इहा ख़बर, ॿारनि जी इहा डेफिनेशन लिखियलु न आहे त समाज आहे छा, ठीकु है, या पॉलिटिकल साइंस है हिकिड़ी ऑर्गेनाइज अथॉरिटी है, उन जी स्टडी है, ठीकु है, गवर्नमेंट जी स्टडी है, स्टेट जी स्टडी है, इंस्टीट्यूशंस जी स्टडी है। जेकॾहिं तव्हां पंहिंजे करिकुलम में ॾिसो या स्कूलिंग में ॾिसो, सॉरी तव्हांजी ॻाल्हि खे कटंदे,
तो उन में ॾिसूं त माना किथे का ॻाल्हि ई कोन थी अचे उन 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 सोशल स्टडीज़ वारे पासे में। सोशल स्टडीज़ को समाज न आहे, को पाड़ो न आहे, हिकिड़ी अथॉरिटी आहे, उन्हनि खे तव्हांखे सम्झण खां बिना तव्हां करे नथा सघो। सो पॉलिटिकल साइंस खे न हुअण, स्कूलिंग में न हुअण जो वॾो नुक़सानु आहे। सो आई थिंक उन्हनि जी रियलाइज़ेशन तोखे हूंदी। बिल्कुलु, न सिर्फ़ु पॉलिटिकल साइंस बट ओवरऑल सोशल साइंसिस जेके बि न उहे एग्ज़िस्ट ई नथियूं कनि। मूंखे यादि आहे न, असां जॾहिं नंढनि क्लासनि में पढ़ंदा हुआसीं, मुंहिंजे ख़्याल में त 2 क्लास खां वठी 5 क्लास ताईं जेका एजुकेशन, हालांकि मां प्राइवेट स्कूल में पढ़ियो हुउमि, उते बि सोशल साइंसिस जी एतिरी का ख़ासि तालीम न हुई, पर हिकिड़ो सब्जेक्ट हूंदो जंहिंजो नालो हूंदो सोशल स्टडीज़। उन सोशल स्टडीज़ में या सिंधी में हूंदो समाजी अभ्यास। त उन समाजी अभ्यास या सोशल स्टडीज़ में घटि में घटि पाकिस्तानी सोसाइटी जो ॿुधाईंदा हुया त पाकिस्तानी सोसाइटी में कहिड़ा कहिड़ा हिते जेके आहिनि कम्यूनिटीज़ रहंदियूं, कहिड़ियूं कहिड़ियूं क़ौमूं रहंदियूं। खणी हू मुंहिंजे ख़्याल में क़ौमुनि जो दर्जो न ॾींदा हुया सिंधियुनि खे, पंजाबियुनि खे, पठाणनि खे, पर हू ज़रूरु इन्हनि शयुनि में ॿुधाईंदा त हिननि जो कल्चर कहिड़ो आहे ऐं हिननि जो जेको पंजाब जो कल्चर कहिड़ो आहे, पख्तूनख्वा जो कल्चर कहिड़ो आहे। हाणे नॉन एग्ज़िस्टेंट, उहे केरु बिल्कुलु ॻोल्हिया नथा लभनि। सोशल स्टडीज़ जो सब्जेक्ट जेको आहे उहो तक़रीबन ख़तमु थी चुको आहे। प्राइवेट स्कूल बेकन हाउस थी वियो, सिटी स्कूल थी वियो, या कैम्ब्रिज स्कूल थी विया, अहिड़ा अहिड़ा क़िस्म जा जेके वॾा इदारा आहिनि उहे ज़रूरु पंहिंजनि हिननि में करिकुलम में इहे दाख़िल कंदा। मूंखे त घटि में घटि जेतिरो मां ऑब्ज़र्व कयो आहे पोयनि तक़रीबन 8-10 सालनि में, त मां जी नज़र मां जेको असांजो सरकारी स्कूलनि में जेके करिकुलम ॾिनो वञे थो, उन में समाजी अभ्यास जो किताब मुंहिंजी नज़रुनि खां न गुज़रियो आहे। बिल्कुलु बिल्कुलु ईअं आहे। सो जॾहिं माना पाण सभई अहिड़ी एजुकेशन मां जॾहिं यूनिवर्सिटी में पहुचूं था, स्पेशली वी टॉक अबाउट द सोशल साइंसिस, त मूंखे लॻे थो त जेके असांजा टीचर्स आहिनि, ठीकु आहे, उन्हनि ते एक्स्ट्रा ज़िम्मेवारी अचे थी ऐं उन्हनि खे एक्स्ट्रा ऑर्डिनरी महिनत करण जी ज़रूरत हूंदी आहे ऐं शयुनि खे सम्झाइण जी ज़रूरत हूंदी आहे ॿारनि में या शागिर्दनि में पॉलिटिकली अवेयरनेस विझण जी जेका आहे उहो ज़रूरत हूंदी आहे। बट टू द बिल्कुलु सम एक्सटेंट, ठीक है, डिसअपॉइंटमेंट मूंखे मिली। ठीक है, ऐं सीरियसली माना जेकॾहिं टीचर्स जी ॻाल्हि कनि त पर्सनली मुंहिंजी ॾाढी इज़त कंदा हूंदा या रफ़ीक जी ॾाढी इज़त कंदा हूंदा। सही आहे, असांजा जेके टीचर्स आहिनि, बट उहो क्वालिटी जेको हाणे अचे ॾिसूं था त भई पॉलिटिकल साइंस खे पढ़ाइण वारे जी क्वालिटी छा हुअणु घुरिजे, हुनजी अंडरस्टैंडिंग छा हुअणु घुरिजे, हू क्लास में डिलीवर छा करे, एटलीस्ट हिकिड़ो पर्सपेक्टिव हुजे। ठीकु आहे। सो इन शइ जी लेकिंग आहे असां वटि ऐं उन शइ खे बज़ाते ख़ुदि ऐं उन्हनि सभिनी खे ख़बर आहे त उहा शइ लेक करे थी पई, छो कोन पियो सही कयो वञे। बिल्कुलु बिल्कुलु एग्ज़ैक्टली। मुंहिंजे ख़्याल में असांजो जेको सोशल साइंसिस सां वॾे में वॾो नुक़सानु थियो आहे न, उन ते ध्यानु न ॾियण जो, उहो हिकिड़ो त इहो ई आहे जेको तव्हां हींअर पॉइंट जेका रेस कई, त इवन जेके असांजा टीचर्स आहिनि, सभई न, पर हिकिड़ो टीचर्स कम्यूनिटी जेका आहे ओवरऑल, को स्पेसिफिक टीचर न, पर हिकिड़ी जनरल कम्यूनिटी ॾिसजे, कुझु टीचर्स तमामु बहितरीनु कमु कनि बि पिया हिन ते, पर हिकिड़ी जनरल कम्यूनिटी टीचर्स जी ॾिसजे न, त उहे पाण उनखे एतिरो सीरियसली ट्रीट नथा पिया कनि। जेकॾहिं असांखे पॉलिटिकल साइंस में पढ़णो, बाक़ाइदा उहा उन क़िस्म जी तालीम वठणी आहे, त असांखे वॾनि इदारनि जीअं मिसाल कनि क़ाइद आज़म यूनिवर्सिटी थी वियो, GC यूनिवर्सिटी थी वियो, ओॾां वञिणो थो पए, पर उतां जा शागिर्द बि पाण उहा कंप्लेन कंदा त असां सां बि हिते ही मसइला असांखे पेश अचनि था हिते बि इन तालीम खे हासिल करण में। सो मुंहिंजे ख़्याल में त तमामु इहा कंसर्निंग शइ आहे, छो जो इहा शइ जॾहिं असांखे ख़बर नथी पए त असां पंहिंजो कल्चर स्टडी नथा करे सघूं, असां पंहिंजो समाज जो स्ट्रक्चर नथा स्टडी करे सघूं, असांखे इहा ख़बर नथी पए त जेको पधरशाही आहे या पेट्रियार्की आहे उहा बेसिकली छा आहे। जॾहिं पॉलिटिकल साइंस या समाजात जो शागिर्द पंहिंजो क्वालिफाई करे वञे थो, 4 साल पढ़ी वञे थो,
उन सां जॾहिं इन्हनि ॻाल्हियुनि ते औरतुनि जे हक़नि जे बारे में डिस्कशन थिए थी, तॾहिं बि हुन सां मां बदकिस्मती सां इहो ॾिठो आहे त पधरशाही एक्सप्लेन करणी थी पवे, पेट्रियार्की एक्सप्लेन करणी थी पए त पेट्रियार्की आहे छा ऐं हिकिड़ी हक़ीक़त आहे बि या न आहे। बट सम पीपल सिंपली डिनाई इट, दे से कि भई न बसि औरतुनि खे त वॾा असां हक़ूक़ ॾेई छॾिया आहिनि, हक़ ॾेई छॾिया आहिनि, हाणे त उहे बसि माना ईअं ई रहनि थियूं पयूं। सो ओवरऑल तमामु असां पंहिंजो समाज जो स्ट्रक्चर ॾिसंदासीं न, त जहिड़ी असांजे अॻियां पंहिंजी समाजी हालत आहे, जिते असां पाकिस्तानी समाज जी अगरि ओवरऑल ॻाल्हि कयूं त उन जो नुक़सानु वॾे में वॾो इहो ई थियो आहे त असां क़ौमुनि जा इनकारी आहियूं। पाकिस्तान जूं जेके हिते तारीख़ी तौर ते क़ौमूं रहनि थियूं पयूं, उन्हनि जा इनकारी आहियूं। चऊं था त पाकिस्तान हिकिड़ी क़ौम आहे, ऐं पाकिस्तान जेको आहे उहो जॾहिं मोहम्मद बिन क़ासिम खां वठी जेको आहे मोहम्मद बिन क़ासिम आयो हुयो, तंहिं वक़्त खां वठी हिकिड़ो क़ौम जी जेका जोड़ जक आहे उहा हले थी पई। ऐं मोहम्मद बिन क़ासिम जेको आहे उहो मुंहिंजे ख़्याल में त चवंदा हूंदा पहिरियों पाकिस्तानी हुयो। सो वॾे में वॾो नुक़सानु इहो ई थियो आहे। बिल्कुलु ईअं, माना आइडेंटिटी क्राइसिस त पाकिस्तान में ऑब्वियसली आहे ऐं वन नेशन वारी जेका थ्योरी आहे, इन ते पाण अॻिते हली ॻाल्हाईंदासीं जॾहिं पाण इलेक्शन्स ते ॻाल्हाईंदासीं, छो त हिकिड़ो पूरो मॉडल मौजूदु आहे, वी विल डिस्कस इट लेटर। जेकॾहिं अञा बि असां पॉलिटिकल साइंस एज़ ए डिसिप्लिन जी ॻाल्हि करियूं त माना तव्हां पॉलिटिकल फिलोसफी जी ॻाल्हि कई, हद त इहा आहे, तव्हां पढ़े आया हूंदा, थर्ड ईयर में हिकिड़ो टॉपिक शुरू थिए थो, बल्कि सब्जेक्ट आहे 6 महीननि जो, पॉलिटिकल फिलोसफी। सो तो ॾिठो हूंदो, उन में सिर्फ़ु पंहिंजो प्लेटो आहे, एरिस्टोटल आहे ऐं सोक्रेटिस आहे। सो उन खां पोइ ॼण उते ख़तम थो थी वञे, स्टॉप थो थी वञे। भाई सिलेबस में उहे 3 फिलासफर्स छो, जिन माण्हुनि डेमोक्रेसी जी ॻाल्हि कई, जिन माण्हुनि हक़नि जी ॻाल्हि कई, जिन माण्हुनि रेवोल्यूशन सां आंदा, माना तव्हां केॾी बदकिस्मती हूंदी त पॉलिटिकल साइंस जा शागिर्द माना रूसो खे नथा पढ़नि, ठीकु आहे, उहो मॉडर्न डे जा शागिर्द आहिनि, बट रूसो हुननि खे नथो पढ़ायो वञे। इहो HSC जे तरफ़ां हुननि खे मिलियल हिकिड़ो आहे, बाबा तव्हांखे ही पढ़ाइणो आहे। माना छा आहे भला? ऐं तव्हांजो इट सेल्फ माना सिलेबस को स्कूलनि जो सिलेबस सां मसइलो न आहे, बट यूनिवर्सिटी लेवल ते सिलेबस जी इहा हालत आहे त जेके बि प्रोग्रेसिव सोच रखंदड़ फिलोसफर्स आहिनि, उहे छा दिमाग़ जी बत्ती ॿारींदड़ जेके फिलोसफर्स आहिनि, उहे तव्हांजे सिलेबस में ई कोन्हनि। बिल्कुलु बिल्कुलु, जॾहिं इहा त उन टाइम मुंहिंजे ख़्याल में त असां जेकॾहिं पंहिंजी मदद पाण तहत इन्हनि फिलोसफरनि खे एक्सप्लोर न कयूं आहे, असां उन्हनि जे लिटरेचर खां, उन्हनि जे आइडियाज़ खां आगाह न थियूं आहे, त पोइ मूंखे त घटि में घटि नथो लॻे त असां कॾहिं बि फिलोसफी जी अहमियत जेका आहे उहा सम्झी सघूं। हिकिड़ो कोटेशन कल्ह ई मां पढ़ां पियो, जेको फिलोसफी जी सिग्निफिकेंस खे ज़ाहिर करे पई, त फिलोसफी जेका आहे न, उहा हमेशह जेको क्वेश्चन कंदी आहे पई, हमेशह जेका आहे उहा ॼाण जे लाइ उहा खोजना कंदी आहे पई। त फिलोसफी जो बेसिक कमु जेको आहे न, उहो ज़हन में सवाल पैदा करणु आहे। ऐं फिलोसफी हर इल्म जी जेका आहे उहा जड़ आहे, हर इल्म जी जड़ आहे, बिकॉज फिलोसफी शुरू ई वाए सवाल खां थी थिए, त वाए पाकिस्तान इज़ in the worst state right now, why students are struggling here in sin, why? त इहो सवाल जेको आहे उहो वॾो इम्पोर्टेंट आहे, ऐं मुंहिंजे ख़्याल में इहो सवाल डेलिबरेटली कढियो वियो आहे असांजे न सिर्फ़ु सिलेबस मां, असांजी पूरी एग्ज़िस्टेंस मां वाए खे रिमूव कयो वियो आहे पाकिस्तान में। त मुंहिंजे ख़्याल में असांखे वरी बि हिते इहा शइ उजागर करणु खपे त इन वाए इज़ वेरी इम्पोर्टेंट फॉर अवर एग्ज़िस्टेंस, फॉर द एग्ज़िस्टेंस ऑफ ह्यूमन। इन वाए खे वरी उजागर करण लाइ असांखे सोशल साइंसिस खे उजागर करणो पवंदो। फिलोसॉफी खे बिना कंहिं सेंसरशिप जे हर राइटर, हर फिलोसोफर असांखे पढ़णो पवंदो। उहो फिलोसोफर भले प्लेटो हुजे, सुकरात हुजे, कार्ल मार्क्स हुजे, कहिड़ो बि फिलोसोफर हुजे, उनखे बाक़ाइदा उन ते असांखे डिस्कशन्स करणी पवंदियूं। सिर्फ़ु इहो न आहे त
हिकिड़ो उस्तादु अचे ऐं उहो डेकोरनि जे पुठियां बीह करे ऐं हिकिड़ी मख़सूस ॻाल्हि पंहिंजे तौर ते चई वञे ऐं पोइ शागिर्द हुनखे बसि करे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॾिसनि पिया ऐं पोइ क्लास एंड थी वञे ऐं जॾहिं असांखे ख़बर पए त असांजा पेपर आहिनि पोइ असां हुनखे पढ़णु शुरू कयूं। न, फिलोसॉफी जी तालीम जेका आहे, जॾहिं प्लेटो पंहिंजी अकेडमी बि खोली हुई, या अगरि प्लेटो खां बि पहिरियां सुकरात खे असां सुकरात खे जो ज़िक्र कयूं त सुकरात जो पूरो डायलेक्टिकल मेथड जेको आहे उहो इन जे ई सराउंड करे थो त तव्हां क्वेश्चन कयो, तव्हां हर शइ कावड़ छा आहे, कावड़ जॾहिं उन शइ जो जवाबु अचे वरी उन जवाब खे बि तव्हां क्वेश्चन कयो त इन शइ में कहिड़ी थी सघे थी, वरी उन जवाब जे जवाब खे बि तव्हां अञा थोरो डीपली ऑब्ज़र्व कयो। तव्हांजो जेसीं ताईं तव्हांखे हिकिड़ी यूनिवर्सल डेफिनेशन नथी मिली वञे, हिकिड़ी अहिड़ी पकी डेफिनेशन नथी मिली वञे, तेसीं ताईं तव्हां हुनखे जेको आहे खोलींदा रहो टॉपिक खे। त इहा इम्पोर्टेंस आहे सिग्निफिकेंस जी। सो आई थिंक इट इज़ हाई टाइम, असांजी सोसाइटी खे त इन जी सख़्तु ज़रूरत आहे त असां सोशल साइंसिस खे बाक़ाइदा उजागर कयूं। असांजो तालुक़ु सिंधी यूनिवर्सिटी सां आहे त मां त इहो चवंदुमि त असांखे सोशल साइंसिस जी पूरी हिकिड़ी अलॻि फैकल्टी हुजणु खपे। असां हिकिड़ी आर्ट्स फैकल्टी में हिकिड़े कमरनि में बंदि रही करे असां, मुंहिंजे ख़्याल में त असां सोशल साइंसिस सां वॾी ज़्यादती कई आहे, पॉलिटिकल साइंस सां वॾी ज़्यादती कई आहे। मां हिकु विच ते हिकिड़ी ख़बर ॿुधी हुई जंहिंमें इहो हुयो त सोशल साइंस जी पूरी फैकल्टी ठहे थी पई सिंधी यूनिवर्सिटी में। अगरि इहो सच आहे त तमामु भलो, असांखे इन्हनि शयुनि जी सख़्तु तरीन ज़रूरत आहे हींअर जो। हा बिल्कुलु, सोशल साइंस जी फैकल्टी त सोशल साइंस जी आहे या कंहिं ॿी का बिल्डिंग आहे पर ठहे त पई, मूं हुनखे अखियुनि सां ॾिठी आहे। बाक़ी हालत वाक़ई में इहा आहे सोशल साइंसिस सां। सो आई थिंक फिलोसफी वटि पूरे डिपार्टमेंट वटि के 2 रूम आहिनि ऐं पॉलिटिकल साइंस वटि इन यूज़ 3 रूम आहिनि। तव्हांखे ख़बर हूंदो BS1 ऐं BS2 जो हिकिड़ो माना रूम बि तव्हां वटि सेकेंड एलोकेशन लाइ रूम बि न आहे। ओके, सो मूंखे लॻे थो त मूं हिन साल एमफिल में एडमिशन न वठे सुठो कयो, छो त हाणे तव्हांजी त ओबियसली जॉब ई अलॻि आहे, तव्हांजो अलॻि आहे, पर कोशिशि कंदासीं त शयुनि खे बहितर माना असांजी तनक़ीद न आहे, असीं डिपार्टमेंट जो यूनिवर्सिटी जो इदारनि जो हिसो, असांखे सभु शयूं इहे लॻनि थियूं त ओबियसली इन्हनि शयुनि खे सुधार जी ज़रूरत आहे। सो जेकॾहिं माना सियासत जी ॻाल्हि करियूं या अञा सोशल साइंसिस ते ॻाल्हायूं त सियासत जे शागिर्द जे लाइ या सोशल साइंस जे शागिर्द जे लाइ इहो लाज़मी आहे त हू न सिर्फ़ु किताबनि ते महदूद हुजे, बल्कि हू माना पंहिंजो पाण ई इल्मु ॼाण या जेको बि पॉलिटिक्स आहे उहो करे बि सही, उन्हनि ते बहस बि करे, उन्हनि ते ॻाल्हाए बि सही, उन्हनि ते लिखे बि सही। ऐं इन सां गॾोगॾु जीअं पाण ऑलरेडी ॿुधाया आहियूं त असांजी स्कूल एजुकेशन, कॉलेज एजुकेशन एतिरी वीक आहे। सो आउं इन पॉइंट सां क्लियर ई न आहियां, माना मुंहिंजा टीचर सां जिन सां ॻाल्हाई थींदी उहो चवंदा हुआ असांजो कमु लेक्चर डिलीवरेंस आहे, या असीं जेका बि ॻाल्हि करे वेंदा आहियूं तव्हां किताब खणे पढ़ो। अरे बाबा ठीकु आहे, असां को यूके जी कंहिं अदारे में कोन वेठा आहियूं। यू हैव टू जस्ट माना एक्सेप्ट द ग्राउंड रियलिटीज़। हिकिड़ो ॿार तव्हां वटि अचे थो, उन वटि नॉलेज कहिड़ी थी हुजे पॉलिटिकली, ऐं उन खे तव्हां चओ था डायरेक्ट तूं वञी वेस्टर्न फिलोसफी जा किताब खणी पढ़, ठीकु आहे, जंहिंखे उहो कीअं सम्झंदो ऐं सम्झे बि सही। हिकिड़ा चंद ॿार पूरी बैच मां, जेकॾहिं तव्हां 100 ॼणनि जी बैच मां 5 ॼणा ॿार जेकॾहिं किताब पढ़नि था या फिलोसफी पढ़नि था या पॉलिटिक्स जा ॿिया डायमेंशन आहिनि उहो पढ़नि था, त इहा ओबियसली तव्हांजी नाकामी चइबी। सो अच्छा, पंहिंजे डिपार्टमेंट जी जेकॾहिं ॻाल्हि करियूं त 2017 में पाण आयासीं, तोखे यादि अलाए न त पॉलिटिक्स ते ॻाल्हाइण ते पाबंदी हुई, असांखे हिकिड़ो लेटर मिलियो अथव, हा अॼु खां पोइ क्लास में सियासत ते ॻाल्हि कोन थींदी। पोइ उन ते माना पाण ॿई ॾाढा हैरान थियासीं, सियासत जा शागिर्द, सियासत ते ॻाल्हि कोन थींदी। सो माना इहा सेंसरशिप, रियासत जी सेंसरशिप आहे, इदारनि में बि सेंसरशिप आहे, या हिकिड़ो जेको हेड ऑफ डिपार्टमेंट हुजे थो, वाइस चांसलर हुजे थो, इंस्टीट्यूट जो डीन हुजे थो, उहो चए थो त बाबा डिपार्टमेंट में जेकॾहिं तव्हां डस्टबिन खे चोरींदो तॾहिं मां मुंहिंजी मर्ज़ी सां चोरींदो, ठीकु आहे, माना सेंट्रलाइज़ेशन आहे। तव्हां छो डाइवर्सिफिकेशन खां डिॼो था हेॾा इन मुल्क जा माण्हू था? मुंहिंजे ख़्याल में हफ़ीज़ तोखे एमफिल जी एडमिशन वठणी आहे न, या वठी चुको आहीं? न, मूंखे वठणी आहे, वठंदुसि, सिंधी यूनिवर्सिटी में वठंदुमि, हिन साल टेस्ट ॾिनमि, हाणे कोन करे मूंखे सघियुमि। नथो लॻे त तोखे मिली सघंदी, जेके असां हाणे ॻाल्हियूं कयूं आहिनि न। न, पाण ॻाल्हियूं कंदासीं, पोइ भले न ॾियनि, असांखे छा थो खपे। बिल्कुलु, I hope you get the admission after this
goes live on Facebook. But ओके 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 हाँ, बिल्कुल बिल्कुल जी बिल्कुल सही ॻाल्हि आहे। असां जेका आहे न उहो हिकिड़ी दुखी दिलि सां इहे ॻाल्हियूं खणियूं था, छो जो असां ख़ासि करे मां त शदीद डिसअपॉइंट इन करे बि थियो हुयुसि त मूंखे मुंहिंजा जेके आइडियल्स या मां जहिड़े क़िस्म जी तालीम खे प्रेफर कंदो आहियां उहा तालीम नॉन एग्ज़िस्टेंट हुई असांजे डिपार्टमेंट में। ऐं हाणे उहा तालीम कहिड़ी आहे, मां जॾहिं जेको अच्छा मां सिंध यूनिवर्सिटी खां पहिरियां मुंहिंजो ब्रदर जेको आहे उहो हुते पढ़ंदो हुयो। हाणे उहो एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ में घणो जेको आहे उहो इन्वॉल्व हूंदो हुयो, उन कॉम्पिटिशन्स विन बि कया, घणनि में पार्टिसिपेट बि कयो। ऐं अच्छा हुनजो तालुक जेको आई टी जे शोबे सां हुयो, त आई टी जे शोबे में हुननि जी जेका तालीम थिए थी पूरी उहा मल्टीमीडिया ते थिए थी। ऐं वैसे ई हूअं ई जेको आहे अॼुकल्ह तालीमी इदारनि में मल्टीमीडिया ते तालीम ॾिनी वञे थी। मतिलबु जेको तव्हां जेको पढ़ायो उहो तव्हां शोकेस बि कयो पंहिंजनि शागिर्दनि खे नोट्स जे थ्रू। असांजो ह्यूमन माइंड जेको आहे उहो एतिरो वीक आहे किथे असांजो अटेंशन स्पेन में असांजे अटेंशन स्पेन में असांजो ह्यूमन माइंड तमामु वीक आहे। जॾहिं हिकिड़ो शागिर्द सॉरी हिकिड़ो उस्ताद क्लास में अचे थो ऐं पूरे कलाक जो लेक्चर फिलोसॉफी जो ई तव्हां वठो या पॉलिटिकल साइंस जो तव्हां वठो, हू जॾहिं विदाउट शोइंग एनीथिंग हू जॾहिं ॻाल्हाईंदो पियो मां 3 मिंट त ध्यानु ॾेई सघंदुसि पंहिंजो हुन ते, पर बाक़ी मुंहिंजो ध्यानु न रहंदो उन लेक्चर में। मुंहिंजो माइंड जेको आहे उहो रुली वेंदो, ॿी के पासे ॾे हलियो वेंदो। सो असां इन दुखी दिलि सां इहे सभई चऊं था त अहिड़े क़िस्म जी तालीम न हुजणु खपे। सोशल साइंसिस डिज़र्व मच मोर देन दैट। उन में सभ खां पहिरियां त मां पंहिंजी तरफ़ खां अगरि मां कुझु सजेशन्स पेश कयां, उन में हिकिड़ो इहो त पॉलिटिकल साइंस डिपार्टमेंट में या ओवरऑल सोशल साइंसिस समूरे सब्जेक्ट्स में जिते बि पढ़ाया वञनि था, जिते बि पूरे पाकिस्तान में, उते सभ खां पहिरियां त शागिर्दनि जी इन्वॉल्वमेंट एज़ मच एज़ पॉसिबल वधाई वञे। शागिर्दनि खे हिकिड़े क़िस्म जी न शागिर्दनि खे इहा फ्रीडम ॾिनी वञे त हू पंहिंजो पाण में असेंबलीज़ करे सघनि, पोइ उहा सोसाइटीज़ ठहनि, ऑर्गेनाइज़ेशन्स ठहनि, कहिड़ी बि ठहनि, स्टडी सर्कल्स जा ग्रुप्स ठहनि, उन्हनि खे उहा पूरी आज़ादी ॾिनी वञे, उन्हनि खे इनकरेज कयो वञे। छो जो इन सां डिबेट्स थींदा त डिबेट सां लर्निंग थींदी, डिबेट सां लर्निंग पूरी दुनिया में करंटली थिए थी पई। डिबेट्स खां सवाइ लर्निंग जो को तस्वर ई मौजूदु न आहे किथे बि जॾहिं असां सोशल साइंसिस जे बारे में ॻाल्हाईंदा। 3 नंबर मल्टीमीडिया खे स्पेशली, मूंखे ॿियनि यूनिवर्सिटियुनि जी ख़बर न आहे, पर मल्टीमीडिया खे स्पेशली सिंध यूनिवर्सिटी जी सोशल साइंसिस डिपार्टमेंट में इंट्रोड्यूस करायो वञे। उते जेके बि उस्ताद आहिनि उन्हनि खे इहो लाज़िम करायो वञे त तव्हां पंहिंजूं प्रेज़ेंटेशन्स जेके आहिनि उहे तव्हां मल्टीमीडिया ते ॾियो, नोट्स ठाहियो उन्हनि जा। तव्हां सोक्रेटिस जे बारे में ॿुधायो, सोक्रेटिस जूं इमेजिस जेके आहिनि उहे उते पयूं हुजनि, उहे नोट्स जेके आहिनि उहे उते ज़ाहिर पिया हुजनि। उतां जो जिते हू पढ़ाईंदो हुयो उते जेके आहिनि तव्हां उन जा पीसिस ॾेखारियो, मतिलबु इंट्रोड्यूस मल्टीमीडिया एजुकेशन। उन सोक्रेटिस जे बारे में डॉक्यूमेंट्रीज़ नेटफ्लिक्स ते तमामु ज़बरदस्त डॉक्यूमेंट्रीज़ पियूं आहिनि। तव्हां हिकिड़ो ॾींहुं कढी करे हिकिड़ो लेक्चर ॾियण जे बजाए तव्हां उहे डॉक्यूमेंट्रीज़ ॾेखारियो सोक्रेटिस ते। फिल्म्स अलाए केतिरियूं ठहियल आहिनि, ग्रीक मिथोलॉजी हुजे या ग्रीक फिलोसॉफी हुजे, ॿिन्ही ते अलाए केतिरियूं ज़बरदस्त क़िस्म जूं मूवीज़ ठहियल आहिनि। जॾहिं तव्हां अथेंस ऐं ग्रीक जे अथेंस वर्सिस ग्रीक या अथेंस वर्सिस स्पार्टा जे बारे में पढ़ायो था या ॿुधायो था त तव्हां 300 मूवी जेको आहे प्रीमियर करायो पंहिंजे डिपार्टमेंट में। 300 जा मुंहिंजे ख़्याल में 3 या 2 पार्ट्स आहिनि, त तव्हां उहे प्रीमियर करायो। सो इहे अहिड़ा तरीक़ा आहिनि जेके असां इंट्रोड्यूस कराए पंहिंजी तालीम खे वधीक इनहेंस करे सघूं था। हा बिल्कुलु करे सघूं था। सो ऑब्वियसली असांजा ॾुख त आहिनि, पर जॾहिं पेट जी ॻाल्हि ईंदी आहे त सभु ॾुख विसरे वेंदा आहिनि। BS कंप्लीट करण खां पोइ माना असां वटि हिकिड़ो पूरे मुल्क में इहो मैंडेटरी आहे त बाबा तव्हां पंहिंजा 30 साल माना 22 सालनि ते असां एजुकेशन पढ़ाऊं था, पोयां 8 साल माना तव्हांखे लाज़मी CSS जे पोयां लॻणो आहे। ठीकु है, आई एम नॉट क्रिटिसाइजिंग इट, बट आउं चवां इहो थो त तव्हां इहो पाथ छो कोन वरितो। ठीकु है, तव्हां पंहिंजा 8 साल ज़ाया छो कोन कया, तव्हां छो हिकिड़ी प्राइवेट जेको
सिस्टम है उनखे जल्दी उन्हनि जा थी विया, उन्हनि खे ऑन करे छॾियो। जॾहिं त असां वटि हिकिड़ो हूंदो आहे न रिलैक्सेशन माहौल आहे, को कमु न आहे, गवर्नमेंट जो मास्तर आहे, PhD मास्तर आहे, सही है, सुबुह जो 8 बजे वञा थो, शाम जो 2 बजे अचां थो वापसि, पोइ कॾहिं वञा थो कॾहिं नथो वञा। सो अहिड़े सची थो ॿुधायां, अहिड़ी साइकी में तो बि त हितां जो माण्हू आई, अहिड़ी साइकी में हिकिड़ो अजीब क़िस्म जो माण्हू असां सां गॾु 4 साल पढ़ियो पिए, असां जहिड़ो ई, उन हिकिड़ो ॿियो कोर्स अपनायो, असीं अलाए किथे पहुतासीं या ॿिया अलाए किथे पहुता। सो कीअं इहा तब्दीली आंदी भला, थोरो रेमेडी? यार मां मतलब मां हमेशा पंहिंजी जेका मुंहिंजी नेचर रही आहे ऐं मुंहिंजूं जेके कुझु हॉबीज़ या जंहिंखे चइजे इंस्टिंक्ट्स रहियूं आहिनि न, मां जेको बि पंहिंजी लाइफ में जहिड़ा बि डिसीजन्स वरिता आहिनि हिन वक़्त ताईं, ऐं तमामु ग़लति डिसीजन्स वरिता आहिनि, पर जेके बि वरिता आहिनि उहे मां उन्हनि ते ई बेस्ट वरिता आहिनि, पंहिंजी इंस्टिंक्ट्स रही, पंहिंजी हॉबीज़ ते, मुंहिंजी जेका नेचर आहे उन ते। त इते खोड़ सारियूं ॻाल्हियूं अची वञनि थियूं त मां CSS छो न चूज़ कई, या मां ब्यूरोक्रेसी या सिविल कमीशन जे तरफ़ छो न मां वियुमि। सभ खां पहिरियां त सिंपल उहा ई ॻाल्हि, मुंहिंजी नेचर अची वञे थी उन ते, त मां अहिड़े क़िस्म जो माण्हू न आहियां, मां तमामु ऑनेस्ट माण्हू आहियां, मां वर्कहोलिक माण्हू आहियां। मूंखां अगरि को बि अहिड़ो कमु हूंदो न जंहिंमें मां वेही खावां या वेही खाइण वारो कॉन्सेप्ट हूंदो, त उहो मूंखां त पॉसिबल न आहे, मूंखां न थींदो उहो। ऐं ॿियो रीज़न उनजो इहो आहे त मां रियलाइज़ कयो त मूंखे जेके क्रिएटिव सब्जेक्ट्स आहिनि, क्रिएटिव जेके एरियाज़ आहिनि, आर्ट्स जो थी वियो या जेके बि क्रिएटिव एरियाज़ आहिनि, मां ज़्यादा उन्हनि जे तरफ़ अट्रैक्टेड आहियां हींअर बि। ऐं उहा अट्रैक्शन जेका आहे उहा हींअर ताईं टुटी न आहे। हाणे मसइलो इहो आहे त असांजो जेको हिते ब्यूरोक्रेसी जो सेटअप ठहियलु आहे न, उनजी हिकिड़ी पंहिंजी अलॻि सां तारीख़ आहे। उन ते अगरि असां ॻाल्हाइण वेहंदासीं त उहो असां घणो उहो अलॻि सेशन थी वियो, पर उहो इन क़ाबिल न आहे त हू क्रिएटिव माण्हू, या जेको मां पंहिंजो पाण खे कंसिडर कंदो, मां आर्ट इंथुसियास्ट आहियां। मां आर्टिस्ट जेको आहे उहो वॾो नालो आहे, मां पंहिंजो पाण खे आर्टिस्ट क्लेम नथो कयां, पर मूंखे आर्ट में शदीद हिकिड़ो दिलचस्पी आहे, आर्ट जे शुबनि सां, क्रिएटिव फील्ड सां। त हिकिड़ो मां जॾहिं पंहिंजो पाण खे ॾिसां पियो त मुंहिंजो अहिड़ो माण्हू छा जेके पावर सर्किल में, पावर क्वार्टर्स में फिट थिए थो, जिते न सिर्फ़ु जेका आहे उहा चमचागिरी हलंदी आहे, पर उते तव्हांजा हथ जेके आहिनि उहे बिल्कुलु बंदि हूंदा आहिनि। तव्हां पंहिंजी फ्रीडम सां, पंहिंजे क्रिएटिव चॉइसिस सां तव्हां हिकिड़ी जेको तब्दीली नथा आणे सघो, तव्हां उहो इम्पैक्ट क्रिएट नथा करे सघो पंहिंजी असां ब्यूरोक्रेसी सर्कल्स में वञी करे। सो ऐं ॿियो उनजो इहो बि रीज़न हुयो त मूंखे हिकिड़ी जेको टिल्ट थींदी आहे न, त उहा मुंहिंजी टिल्ट कॾहिं बि उन तरफ़ न थी सघी। मां तमामु घणी कोशिशि कई, ईअं न आहे त मां कोशिशि न कई, मां तक़रीबन 6 महीना सेल्फ स्टडी कई आहे CSS जी, पर उन सॼे प्रोसेस में मूंखे प्रेशर त हुयो, मूंखे पंहिंजनि पीर प्रेशर हुयो, पंहिंजनि कलीग्स जो, बाबा ही स्टडी पिया था कनि CSS लाइ, ऐं जेको आहे अलाए छा थी वेंदा, मां उते जो उते रुकिजी वेंदुसि, या खणी फैमिली त हमेशह मूंखे सपोर्ट कया, एतिरो प्रेशर न हुयो, पर एक्सपेक्टेशन हुयूं फैमिली जूं त मां CSS कयां। त उन प्रेशर में मां थोरो जेको आहे स्टडी कई हिन जी। पर जॾहिं मां कंहिं बि ब्यूरोक्रेट खे पाण ॾिसंदो हुयुमि न, त मूंखे का टिल्ट न थींदी त जेको आहे मां यार अहिड़ो माण्हू थियां, मां DC जहिड़ो माण्हू थियां, मां असिस्टेंट कमिश्नर थियां, ऐं माण्हू जेके आहिनि मूंखे झुकी मिलनि, मां प्राडो गाॾी में घुमां, लैंड क्रूज़र में घुमां, ऐं जेको आहे माण्हू मूंखे हुन इज़त जी निगाह सां ॾिसनि। हालांकि उहा इज़त जी निगाह हूंदी आहे अलाए न आहे हूंदी, उहो मूंखे न आहे ख़बर। मूंखे त ईअं लॻंदो आहे त इहो ड्रिज हूंदो आहे। अगरि उहो स्टेटस तव्हां उन शख़्स खां कढी छॾियो त माण्हू हुनखे ईअं ई ट्रीट कंदा जीअं माण्हू असां तव्हांखे आम माण्हुनि खे ट्रीट कंदा। सो मूं जहिड़ो माण्हू पंहिंजो पाण खे न पियो ॾिसी सघे त हुते फिट थिए। अच्छा, हुनजो ॿियो रीज़न हिकिड़ो इहो आहे त
बदकिस्मती सां असांजा घणा नौजवान जेके आहिनि उहे CSS जी तयारी मेजॉरिटी में इन लाइ कंदा आहिनि त हुननि वटि ऑप्शंस जी शदीद कमी हूंदी आहे। ऑप्शंस मसलन हू पंहिंजो करियर जेको आहे उहो कहिड़े फील्ड में जेको आहे परसू कनि, कहिड़ो हू पंहिंजो शोबो अख्तियार कनि। पोइ जॾहिं ऑप्शंस जी कमी थिए थी न त पोइ घणा अहिड़ा शागिर्द हूंदा आहिनि जेके हिकिड़ो बसि नारो हणी करे ऐं इहो शुरू करे ॾींदा आहिनि त असां CSS ऑफिसर थींदासीं। हालांकि आई बिलीव के नॉट एवरीवन इज़ मेड फॉर CSS करण लाइ तव्हां सभ खां पहिरियां जीअं मां ॾिठो हुयो ज़रूरी आहे त तव्हां पंहिंजी नेचर ॾिसो। इहो सिर्फ़ु मां इन करे नथो चवां त जेको मां जेको आहे उहो मां न कई ऐं मां हिकिड़ो ॿियो शाबो सिलेक्ट कयो ऐं उन में मूंखे कामयाबी मिली, हाणे तव्हां बि ईअं ई कयो। न, सभ खां पहिरियां ज़रूरी आहे त तव्हां पंहिंजी नेचर उन में ॾिसो त तव्हां फिट थियो था उन में। अगरि तव्हां फिट नथा थियो, अगरि तव्हां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पैसे ऐं पावर जे करे उन तरफ़ वञो था त पोइ यकीन करियो यू आर किलिंग योर सेल्फ। तव्हां हिकिड़ी सुसाइड करे वञो था। उते जेको CSS करणु वेंदो उहो तव्हां न वेंदो, उहो शख़्स, उहो तव्हांजो हिकिड़ो तसवर वेंदो, तव्हांजो पंहिंजो हिकिड़ो सेल्फ इमेजिनेशन वेंदी। जीअं तव्हांखे घर वारा ॾिसनि था, जीअं तव्हांखे समाज ॾिसे थो, जीअं तव्हांखे पंहिंजा दोस्त ॾिसनि था। इट्स सेल्फ हफ़ीज़ न वेंदो। अगरि उहो हफ़ीज़ वञे थो CSS जे तरफ़ ऐं हिकिड़े कमिश्नर जी सीट ते वञी वेहे थो, रफ़ीक न वेंदो। त उहा शइ सभ खां पहिरियां ॾिसणु खपे। मूंखे मां पंहिंजे स्टडीज़ जे दौरान ई हिकिड़ो शोबो सिलेक्ट कयो हुयो कंटेंट राइटिंग में, जिते अॻिते हली मूंखे जेको आहे सुठियूं अपॉर्चुनिटीज़ मिलियूं। जॾहिं मां ॾिठो त हिते पोटेंशियल मौजूदु आहे ऐं हिकिड़ो रीज़न जंहिंजे करे घणा माण्हू CSS सिलेक्ट कनि था उहो फाइनेंस आहे। त फाइनेंशियल अपॉर्चुनिटीज़ जॾहिं मां ॾिठियूं त मूंखे पंहिंजे फ्रीलांस राइटिंग में, फ्रीलांस डिजिटल मार्केटिंग में जॾहिं मूंखे फाइनेंस अपॉर्चुनिटीज़ ज़्यादा मौजूदु आहिनि। हिकिड़े महीने में मां जेतिरो हिकिड़ो CSS ऑफिसर कमाए थो पंहिंजे महीने में, मां उनखां अगरि 3x ते कमाए सघां थो त पोइ मां CSS खे छो परसू कयां? मां पंहिंजो पाण खे, पंहिंजी सेल्फ खे मारे CSS खे छो परसू कयां? त ॿियो इहो त CSS अॼुकल्ह जेको मूंखे फील थींदो आहे त हिकिड़ो कैरिज़मा थी वियो आहे। हिकिड़ो हू स्ट्रीम थींदो आहे न, स्ट्रीम वहे थी पई, हाणे जॾहिं स्ट्रीम हले थी पई तव्हां बि गो विद द फ्लो करे उन स्ट्रीम में हलिया हलो। बसि CSS अगरि घणा माण्हू CSS कंदा त पोइ तव्हांखे बि CSS करणी आहे। मां इन शइ में बिलीव जेको आहे नथो कयां। मुंहिंजा जेके आइडियल्स आहिनि, मुंहिंजो जेको मञणु आहे उहो उन्हनि माण्हुनि खां डिफरेंट आहे। मां स्किल्स जो लवर आहियां। मां जेको आहे स्किल्स खे ज़्यादा प्रिफर कंदो आहियां। मां कम खे, वर्क खे ज़्यादा जेको प्रिफर कंदो आहियां। मां क्रिएटिविटी खे ज़्यादा प्रिफर कंदो आहियां। मां तव्हांजी सेल्फ एक्नॉलेजमेंट खे ऐं सेल्फ नॉलेज खे ज़्यादा प्रिफर कंदो आहियां। इहे सभु उहे शयूं आहिनि जेके तव्हां शयूं मारे करे तव्हां CSS करे सघो था। सही। सो हाणे जेको रफ़ीक चयो त बाबा असांजा ब्यूरोक्रेट, पहिरीं ॻाल्हि त ऐं तव्हां कंफर्मेशन ॿुधाईंदो उहे बिल्कुलु बि डिसऑनेस्ट कोन्हनि। असांजी ब्यूरोक्रेसी वर्क तमामु स्मूथली वर्क करे थी पई, एफिशिएंटली। सो ऐं ॿी ॻाल्हि चमचागिरी जो, चमचा चयो तव्हांजो, चमचागिरी थिए थी ओड़ो बि कुझु कोन पियो थिए। माना ऑल इज़ वेल वारो कोन सिस्टम हले थो पियो। सो ऑल इज़ वेल इन ब्यूरोक्रेसी। ओके, सो उन ऑल इज़ वेल ते पाण अलॻि सां हिकिड़ो सेशन कंदासीं ऐं उन ते पाण न, ॻाल्हाईंदासीं। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि मां हिन में ऐड कयां त जी मुंहिंजनि हिन बिलीफ जो जेको माना पाड़ आहे न, उहा ही सिस्टम आहे। हिन सिस्टम में रही करे अगरि तव्हां वाकई में इहो बिलीव कयो था त आई एम सॉरी, आई वुड डिसएग्री के हिन सिस्टम में रही करे ब्यूरोक्रेसी इंडिपेंडेंटली कमु नथी करे सघे। हिन सिस्टम में रही करे अगरि को हिते ब्यूरोक्रेसी खे ओबियसली असां मासिस जी ॻाल्हि करूं था ऐं शदीद ख़िलाफ़ रहियो आहियूं। ब्यूरोक्रेसी खे माना आज़ादाना तौर ते छॾणी न घुरिजे। ठीकु आहे, इन्हनि माण्हुनि जो त हिते स्टेक ई नथो हुजे। मिसाल जे तौर ते हिकिड़ो ब्यूरोक्रेट उहे कमाए थो, हुनजो को बि माण्हू आहे
उहो ॿार आहे, हुनजी फैमिली आहे, हुनजो हिन मुल्क में कुझु रहे ई कोन थो, हिते जे माण्हुनि में कुझु हुजे ई कोन थो। जेकॾहिं तव्हां उन्हनि खे छुड़वा ऐं आज़ादु छॾे ॾींदो त उहो तबाही करे छॾंदो। त टू सम एक्सटेंट सभु माण्हू चवंदा बाबा इहे माना आज़ादु हुअणु घुरिजनि, फ्रीली कमु करणु घुरिजनि। माना हिकिड़ो पूरो कॉन्सेप्ट मौजूदु आहे। माना गवर्नमेंट जे लाइ भई इहो चयो वञे थो त बाबा ही जेके आहिनि उहे अनएफिशिएंट आहिनि। छो अनएफिशिएंट? उनजे करे दे आर नॉट एक्सपर्ट इन देयर पर्टिकुलर फील्ड्स। ठीकु है, ये मिनिस्ट्रीज़ जे मथे वेठा आहिनि जेके मिनिस्टर्स या पूरी दुनिया में उहे एक्सपर्ट न आहिनि। उते हिकिड़ो ब्यूरोक्रेट अचणु घुरिजे। भई छो ब्यूरोक्रेट अचणु घुरिजे? विल पीपल जी आहे, अथॉरिटी माण्हुनि जी आहे जेके डेलीगेट कनि था, त उन ते जेको रिप्रेज़ेंटेटिव हुजे ऑब्वियसली माण्हुनि जो माण्हू हुजे। सो हा, बाक़ी इन में रिफॉर्म्स जी ज़रूरत आहे। असां उन्हनि खे अलॻि सां टॉप सेशन कंदासीं ऐं तव्हांखे ऑब्वियसली असां ॾींदासीं। ॿियो त माण्हू अचे कोन थो असां वटि, या असीं घुरायूं कोन था फ़िलहाल। ओके, जेकॾहिं माना तव्हांजी BS पॉलिटिकल साइंस कई आहे, इहे सभु ॻाल्हियूं थी वियूं, डिपार्टमेंट ते ॻाल्हायोसीं, फील्ड ते ॻाल्हायोसीं। जेकॾहिं तव्हांजी एक्सपर्टीज़ ते ॻाल्हायूं विद इन द पॉलिटिक्स, सो हिकिड़ो मुल्क हलियो पए 2016 ताईं, 2013 खां 2016 ताईं बहितर तरीक़े सां, ऐं तव्हां सम्झो त न बसि ईअं नथो हले सघे, ऐं पोइ तजुर्बो शुरू कयो ऐं शदीद नाकाम विया। छा चवंदो हिन ते? तजुर्बो सभ खां पहिरियां त मां उहो पुछंदुमि, उहो पहिरियों तजुर्बो हुयो छा पाकिस्तान का? न, पहिरियों तजुर्बो न हो। आई थिंक 2013 खां जी उहा ई शइ आहे न, उहो पहिरियों तजुर्बो न हुयो। ऐं उहो पहिरियों तजुर्बो इन सेंस में बि न हुयो त उहो पहिरियों तजुर्बो नाकाम वियो। पाकिस्तान सही इट्स सेल्फ जेको आहे उहो पाकिस्तान जा अगरि असां बुनियाद ॾिसूं, पाकिस्तान जी पूरी क्रिएशन ॾिसूं, त जॾहिं पाकिस्तान जी क्रिएशन खां बाद में असां हिकिड़ी तारीख़ ते नज़र दौड़ायूं त छा उन वक़्त खां वठी असां तजुर्बा न कया आहिनि कायदे आज़म जी डेथ खां वठी पोइ? पहिरियों तजुर्बो पाकिस्तान सां कहिड़ो थियो हुयो? पहिरियों तजुर्बो पाकिस्तान सां, ऐं उन तजुर्बे जे करे असां हींअर मज़हबी इंतिहा पसंदी जेका आहे उहा लोणियूं था पिया। मां 1947 खां पोइते न वेंदुसि, 1947 खां बाद में ई असां उन ते ॻाल्हाईंदासीं। छा 1949 में ऑब्जेक्टिव रिज़ोल्यूशन जा जेको इम्पैक्ट आहे पूरे पाकिस्तान ते, पूरी पाकिस्तान जी कॉन्स्टिट्यूशनल ऐं पॉलिटिकल ऐं सोशल ऐं रिलीजियस हिस्ट्री ते, छा पाकिस्तान जो ऑब्जेक्टिव रिज़ोल्यूशन जो तजुर्बो असां खां विसरी चुको आहे? उन खां बाद में छा अयूब ख़ान जी मार्शल लॉ जो तजुर्बो असां खां विसरी चुको आहे, जंहिंमें बाक़ाइदा हिकिड़ो मिडिल क्लास खे दफ़नायो वियो ऐं हिकिड़ो एलीट क्लास ऐं लोअर क्लास ग़रीब जेको पोरिया तिब्को जेको आहे उन में बाक़ाइदा हिकिड़ो डिस्टेंस क्रिएट कयो वियो? छा अयूब ख़ान जे दौर में ई पाकिस्तान खे सेक्युलर करण वारो तजुर्बो न कयो वियो हुयो, जेको वरी बि उन्हनि असांजे मौलानानि जे अॻियां वरी झुकी करे उन तजुर्बे खे वरी बाक़ाइदा वरी पोइते उन तां क़दम कया विया? रिपब्लिक ऑफ पाकिस्तान मां वरी पाकिस्तान इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान कयो वियो? छा वरी जेको आहे याया ख़ान जो तजुर्बो न थियो? छा ऑपरेशन ट्यूबलाइट जो तजुर्बो हिते न थी चुको आहे, जंहिंजे करे असांजा भाइर जेके आहिनि असां खां जुदा थी विया? उन खां बाद में छा ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो सिविल मार्शल लॉ एडमिनिस्ट्रेटर वारो तजुर्बो पाकिस्तान सां न थी चुको आहे? छा वरी ज़िया हक़ जी इस्लामाइज़ेशन ऐं रेडिकलाइज़ेशन जो तजुर्बो न थी चुको आहे? पाकिस्तान जी अगरि हिस्ट्री सां जोड़ाईंदासीं त उहा तजुर्बे सां कामयाबु लॻी पई आहे। ऐं तजुर्बे करण वारनि जी जेका आहे बदकिस्मती चइजे, उन्हनि जी कम अकली चइजे, जो हिकिड़ो बि तजुर्बो उन्हनि जो कामयाबु न वियो। उहो भले प्रेसिडेंशियल सिस्टम हुजे, पार्लियामेंटेरियन सिस्टम हुजे, कंहिं सियासतदान खे इक़्तिदार में आणे करण वारो तजुर्बो हुजे, या कहिड़ो बि तजुर्बो हुजे, कहिड़ो बि तजुर्बो कामयाबु न थियो आहे पाकिस्तान में। पाकिस्तान सां सीन हीअं आहे न, जो जहिड़ो मूंखे लॻंदो आहे न, त अगरि उनखे असां सिंपली एक्सप्लेन कयूं त पाकिस्तान हिकिड़ी लेबोरेटरी आहे, हिकिड़ी डिफरेंट हिकिड़ी पॉलिटिकल लेबोरेटरी आहे। हाणे उन में हिकिड़ो तजुर्बो थियो उन लेबोरेटरी में। हाणे उन लेबोरेटरी में जेको तजुर्बो पहिरियों थियो, उहो तजुर्बो नाकाम वियो। हाणे उन तजुर्बे खे कामयाबु या त उनखे लिकाइण लाइ या हिकिड़ो सेकंड तजुर्बो करण लाइ वरी हिकिड़ो ॿियो तजुर्बो कयो वियो। वरी उनजी नाकामी लिकाइण लाइ वरी ॿियो तजुर्बो करणो पियो। वरी उनजी नाकामी लिकाइण लाइ वरी ॿियो तजुर्बो करणो पियो। ईअं ई अगरि असां ॾिसंदासीं त इमरान ख़ान जो तजुर्बो बि हिकिड़ो इन ई चेन जी कड़ी हुयो, त जेको पाकिस्तान खे असां हिकिड़ी वन नेशन ठाहिणु चाहियूं था, पाकिस्तान खे हिकिड़ो सूबाइयत ख़तमु करणु चाहियूं था, पाकिस्तान में जेको नेशनल आइडेंटिटीज़ ख़तमु करणु चाहियूं था, उन में असांखे कहिड़ो लीडर असांजी हेल्प करे सघे थो? उन में जेका थोरी घणी असांखे असांजी
मक़ामी पाकिस्तानी फेडरेशन में जेके क़ौमूं रहनि थियूं उन्हनि खे जेका थोरो घणो पावर मिलियो हुयो 18th अमेंडमेंट खां बाद में, उहा शइ कंहिंखे न वणी। 18th अमेंडमेंट जो तजुर्बो जेको आहे उहो बिल्कुलु हिकिड़ी साफ़ ॻाल्हि आहे त जेका एस्टेब्लिशमेंट नथी चाहे त पावर डिसेंट्रलाइज़ थिए, बिल्कुलु उनखे जेको उहा हेतिरो जेको एलिफेंट इन द रूम वेठो आहे असां वटि, उहो कीअं चाहींदो त असांखा पावर जेको आहे डिवॉल्व थी वञे सियासी पार्टियुनि वटि अचे, ऐं सियासी पार्टियूं उहे पावर डिवॉल्व करे वरी हेठि फेडरेशन खां स्ट्रॉन्ग सेंटर खां सूबनि खे ॾियनि ऐं सूबा वरी लोकल गवर्नमेंट सां खे ॾियनि। सो क्लियरली इन तजुर्बे खे या खणी ईअं चइजे त जेको अयूब खान जे दौर में 1 यूनिट जो तजुर्बो थियो हुयो, उन तजुर्बे खे उहे जेके अलमारी में बंदि करे छॾिया हुया जेके टूल्स, उनखे वराए उजागर करण लाइ हिकिड़ो वायल लीडर हुयो जेको कमु करे सघे पियो, उहो इमरान खान हुयो। छो जो इमरान खान जी पंहिंजी सियासी एजुकेशन जेका आहे, पंहिंजी सियासी ग्रोथ जेका आहे, उहा का अवामी सियासत में बलोचनि सां गॾु, सिंधियुनि सां गॾु, पंजाबी पुरे तिब्के सां गॾु, या जेको आहे ॿियनि सिंधियुनि सां गॾु न थी आहे। हालांकि शुरू में इमरान खान जूं तस्वीरूं मौजूदु आहिनि त उहो बशीर खान कुरैशी सां बि वेठो आहे, ॿियनि बलोच कॉम्परस्तनि सां बि वेठो आहे। उते शुरू में जॾहिं इमरान खान खे पंहिंजी कंपेन शुरू करणी, लॉन्च थियणो हुयो, सम्झणो हो पाकिस्तान जी सियासत कीअं कमु करे सघे थी, मां हिते कीअं थो एग्ज़िस्ट करे सघां, त तंहिं वक़्तु हालात डिफरेंट हुया। पर हुनजी जेका सियासी तइलीम जेका अॻिते हले थी पई, उहा जेका जनरलनि जे हथां थी आहे। ऐं इहो मुंहिंजे ख़्याल में त तारीख़ पाकिस्तान जे तारीख़दाननि जिन जी गहरी नज़र आहे पाकिस्तान जी सियासत ते, उहे साबित करे चुका आहिनि। हाणे उन खां बाद में 2011 खां बाद में बाद वारो इमरान खान, 2011 खां पहिरियां वारो इमरान खान, उन में अगरि असां पाण बि उनजो कॾहिं तजियो वठंदासीं, उनखे गहराई सां ॾिसंदासीं, त ओपिनियन में इमरान खान जे नैरेटिव में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। 2011 खां पोइ जेको इमरान खान जो नैरेटिव आहे, इहो प्योर एस्टेब्लिशमेंट जो नैरेटिव आहे त 1 नेशन 1 फ्लैग एंड 1 पॉलिटिकल पार्टी। हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी हूंदी जेका राज कंदी। 2011 में उहो तजुर्बो जेको आहे पाकिस्तान खे हिकिड़ो पूरो मुकमल मुल्क, हिकिड़ो फेडरेशन न पर हिकिड़ो यूनिटरी कंट्री हिकिड़ो ठाहिण लाइ 2011 में उहो लॉन्च थियो। ऐं हली जॾहिं 2018 में उनजो बाक़ाइदा क्लाइमेक्स ते पहुतो, ऐं क्लाइमेक्स खां बाद में जॾहिं उन्हनि ॾिठो त हाणे ही जेको माण्हू आहे उहो असांखे मक़ामी कमु त करे ॾींदो, असां माण्हू बि ॿधी ईंदासीं, पीपल्स पार्टी जी सॼी क़यादत जेल में विझी छॾींदासीं, PMLN जी बि सॼी क़यादत जेल में विझी छॾींदासीं, सभु कुझु थींदो, पर आलमी लेवल ते हुनजी असांखे क़ीमत इहा अदा करणी पवंदी जो असां आइसोलेट थींदासीं। असांजो जेको प्रोवाइडर आहे, असांखे अनाज पाणी ॾियण वारो जेको यूरोप आहे, उन सां असांजा सियासी मामलात उहे जेके आहिनि ख़राब थी सघनि था। छो जो हिन यार जूं पंहिंजूं जेके आहिनि थॉट्स आहिनि, कुझु जेके हू मुल्क जी हालातुनि, मुल्क जे ज़रूरतुनि खां वधीक प्रेफर करे थो जिन खे, उन जे ज़रिए असांखे इहा क़ीमत अदा करणी पवंदी। त पोइ फ़ैसिले करण वारनि इहो तजुर्बो बि नाकाम कराए हाणे वरी PDM जो तजुर्बो करणु शुरू कयो। त ॻाल्हि उहा ई आहे न त पाकिस्तान इमरान खान को पहिरियों तजुर्बो त न आहे न। हर तजुर्बे खे फेल करण लाइ, हर तजुर्बे जी नाकामी खे लिकाइण लाइ ॿियो तजुर्बो कयो आहे। इमरान खान जे तजुर्बे खे इमरान खान जे तजुर्बे जी नाकामी खे लिकाइण लाइ PDM जो तजुर्बो कयो वियो। PDM जे तजुर्बे खे लिकाइण लाइ हाणे निगरान हुकूमत जो तजुर्बो कयो आहे। हीअं हालात पाकिस्तान लाइ कुझु बहितर न पिया लॻनि हींअर मूंखे पर्सनल हिकिड़ी फीलिंग अचे थी, जेका सिर्फ़ु ऐं मुंहिंजी फीलिंग न आहे, बट मां हिकिड़ी कलेक्टिव फीलिंग पाकिस्तान सां या पाकिस्तान में जमहूरियत दोस्त कुवतुनि सां ऐं अवाम दोस्त कुवतुनि जे अंदरि जेका हिकिड़ी फीलिंग आहे त पाकिस्तान में हिकिड़ी जेका आहे माइल्ड लेवल ते मार्शल लॉ लागू थी चुकी आहे, जेका 2 सालनि खां वधीक बि हली सघे थी। त उहा फीलिंग सभिनि सां हिकिड़ी मां शेयर थो कयां त पाकिस्तान जेको आहे हींअर बिल्कुलु GHQ मां रन थिए थो पियो,
सिर्फ़ु असां साम्हूं ॾिसूं था त हिकिड़ी निगरान गवर्नमेंट जेका आहे उहा वेठी आहे, पर पाकिस्तान में मार्शल लॉ लागू थी चुके आहे। हीउ तजुर्बो बि पीडीएम जे तजुर्बे खे लिकाइण लाइ आहे। हाणे अॻिते ख़बर नाहे त इन निगरान हुकूमत जे तजुर्बे खे लिकाइण लाइ केरु ईंदो। उहो वरी ॿी निगरान सेटअप ईंदो, या असांजा पंहिंजा वर्दी वारा ॿाहिरि अचे ऐं वरी उहो डायरेक्ट रूल कंदा, या हिकिड़ो नओं तजुर्बो कयो हूंदो, इहो त असांखे वक़्तु ॿुधाईंदो। बिल्कुलु बिल्कुलु ईअं सही थो चईं, इहे सभु ॻाल्हियूं आहिनि। माना जेकॾहिं इकोनॉमिकली ॻाल्हाइजे त मुल्क आई थिंक जेकॾहिं माना मुल्क जे क्राइसिस जी तव्हां तारीख़ खे ॾिसो त 71 जो क्राइसिस आई थिंक वॾे में वॾो क्राइसिस हुयो, ठीकु है। बट एट दैट टाइम उहो बि जेको आहे उहो डिफेंस जो क्राइसिस हुयो, माना दिफ़ाई मसइलो हुयो, दिफ़ाई क्राइसिस हुयो। तव्हांजी फाइनेंस जो एॾो इशू न हुयो, या पॉलिटिकली क्राइसिस हुयो, ठीकु है। सो हींअर जो जेको क्राइसिस आहे उन जो वॾो मसइलो इहो थो, तव्हां इंटरनेशनली आइसोलेट त आयो, बट इकोनॉमिकली बि तव्हां वीक आहियो, ऐं पॉलिटिकल बि क्राइसिस आहिनि, ऐं गॾोगॾु जेके डिफेंस जा तव्हांजे क्राइसिस आहिनि, माना दिफ़ाई जेके तव्हांजा स्ट्रेटेजिकल जेके क्राइसिस आहिनि उहे बि मौजूदु आहिनि। माना हुतां अफ़गानिस्तान में जेको तजुर्बो कयो वियो, अफ़गानिस्तान में बि तजुर्बो कयो वियो तालिबान जे नाले तां, जेको असां ट्वीट शेयर कया त माना हथकड़ियूं जेके ग़ुलामी जूं टुटे चुकियूं आहिनि, ठीकु गुलामी जो है। ग़ुलामी हथकड़ियूं टुटे चुकियूं आहिनि। सो बिल्कुलु शेकल्स ऑफ स्लेवरी आहे न। सो उतां खां बि तव्हां ॾिसो था त माना छा आहे भला, वाकई में माना मूंखे ई घुराए वठनि, भला तोखे ई घुराए वठनि, BS पढ़ियल आहियूं, सम्झाए वठूं, पैसा ई कोन वठूं। हू पंहिंजा डिज़ाइन्स अचीव न करे सघंदा न, अगरि असां जहिड़ा माण्हू अची वञनि हा त। कीअं अफ़गानिस्तान जे मादनियात खे असांजे हथां कुर्बान कंदा, कीअं जेको आहे हू पंहिंजो पावर जेको आहे 1% बि डिवॉल्व करे असांखे ॾियंदा, या ॿियनि माण्हुनि खे ॾियंदा। सो इहो पावर जेका आहे न, उहा वॾी ख़राबु शइ आहे। हफ़ीज़ पावर जॾहिं तव्हां वटि अचे थो न, त हू हिकिड़ो कोटेशन आहे न, त पावर करप्ट्स हर्ट। मूंखे हुनजी आख़िरी लाइन यादि आहे, आई एम सॉरी अगरि मां हुनखे सही नथो पावर करप्ट्स बट करे सघां। एब्सोल्यूट पावर करप्ट्स एब्सोल्युटली, है ना। Exactly. Absolute power corrupts absolutely. So that's what happening. That's what is happening with our establishment. नो, आई एम जस्ट टॉकिंग अबाउट कि तव्हां वटि एॾा वॾा रिसोर्सिस आहिनि, तव्हां माना कैलकुलेशन बि कोन्हे। पॉलिटिक्स जी डेफिनेशन इहा आहे त इहो हिकिड़ी कैलकुलेशन जी गेम आहे, ठीकु है। तव्हां प्रिडिक्शन कंदा अबाउट द फ्यूचर, एंड देन यू मेक द पॉलिसीज टू एंड इम्प्लीमेंट द पॉलिसीज, ठीकु है, टू अचीव द सर्टेन गोल्स। ओके, इहा हिकिड़ी डेफिनेशन आहे। त तव्हांखे उहो कैलकुलेशन ई कोन्हे त तव्हांजे हेॾनि तजुर्बनि हेॾो नुक़सानु पहुचायो, ऐं अञा ताईं उहो तजुर्बा कंहिं न कंहिं सूरत में जारी आहिनि। अच्छा, उहे 24 करोड़ या हाणे 25 करोड़ माण्हू थींदा हूंदासीं, उन मंझि माण्हुनि जी यार हालति जॾहिं ॾिसूं था तॾहिं, ऐं ख़बर ई कोन थी पए असांजा सिविलियन हुजनि या खणी नॉन सिविलियन माण्हू हुजनि, उहे माना वीगो पराडो डीज़ल गाॾियुनि में पिया था हलनि, जेको एनर्जी हंगरी कंट्री में, उन्हनि खे छो केयर न आहे भला असांजी। बिल्कुलु बिल्कुलु। हींअर त जेको असांजो रूलिंग क्लास ऐं असांजो एलीट क्लास जिन पाकिस्तान ते हींअर ताईं राज कयो आहे न, उहे त बिल्कुलु हिन वक़्तु कंप्लीटली एक्सपोज़ थी चुका आहिनि। उन में असांजी पंहिंजी सिंध जा मीर पीर भोतार वॾेरा ऐं उन्हनि जा वर्कर्स, जिन खे असां घणी टोक में या तनक़ीदी जेको ॿोली इस्तेमालु करे असां चमचा खणी चऊं, त उहे कंप्लीटली हींअर एक्सपोज़ थी चुका आहिनि, मथां खां वठी हेठां ताईं। छो जो दे डोंट केयर अबाउट पीपल। उन्हनि खे हिकिड़ो माण्हू जंहिंजो जेको ॿ वेला मानी नथो खाई सघे, उनजी परवाह न आहे। हाणे बि जेको पाकिस्तान जे पावर सर्किल्स में इहे ॻाल्हियूं थियूं हलनि त जेको चीफ जस्टिस हाणे कहिड़ो केस ॿुधंदो। चीफ जस्टिस जेको हाणे जेको आहे वञण वारो आहे 17 सेप्टेम्बर ते, त काज़ी फ़ाइज़ ईसा कहिड़ी पॉलिसी खणी ईंदो। काज़ी फ़ाइज़ ईसा जेको आहे उहो जेको आहे इमरान ख़ान खे आज़ादु कंदो अलाए न कंदो। एस्टेब्लिशमेंट पूरो मतिलबु अगरि असां ॾिसूं न त असांजूं प्रायोरिटीज़ हिन वक़्तु कहिड़ियूं आहिनि। असां हींअर पाकिस्तान वर्स्ट इकोनॉमिक कंडीशन में आहे। हींअर पाकिस्तान जी मेजॉरिटी खे अटो मिले न पियो। अगरि मिले पियो त उहो सिर्फ़ु ऐं हिकिड़े वेले में उहो सॼो ख़तमु थी पियो वञे।
त हींअर शदीद हिकिड़ो जेको डिप्रेशन वारी हालत लॻी पई आहे, उन में असांजे पावर सर्कल्स में गेम कहिड़ी थी हले त असांखे इमरान ख़ान खे केतिरो टाइम अंदरि रखिणो आहे जेल में, असांखे इलेक्शन्स कहिड़े टाइम ते कराइणा आहिनि। इलेक्शन्स हिन वक़्तु हिन इकोनॉमिक हालत में हुजणु तमामु ज़रूरी आहे, छो जो माण्हू अगरि पंहिंजो गुस्सो ज़ाहिर कनि त उहो कहिड़े कहिड़े पॉलिटिकल रिप्रेज़ेंटेशन हासिल आहे उन्हनि खे, कहिड़े प्लेटफॉर्म ते हू वञी करे जेको आहे पंहिंजो गुस्सो ज़ाहिर कनि। ही त अगरि ही अहिड़ा हालात रहनि था ऐं प्रायोरिटीज़ में अवाम किथे बि नथो अचे, इस्टेब्लिशमेंट जी बि ऐं पाकिस्तान जी पॉलिटिकल एलीट में बि अगरि उन्हनि जी हू प्रिफर नथा कनि अञा बि अवामी मसइलनि खे हल करण लाइ, अगरि हू पंहिंजो क़िबलो दुरुस्त नथा कनि, पोइ त ही असां हिकिड़े केओस जे तरफ़, अटर केओस जे तरफ़ वञूं पिया, जंहिंजो असां हिकिड़ो रिसेंट एग्ज़ाम्पल ॾिसी चुका आहियूं सिंध में। सिंध अंदरि जेके हाणे धाणा लॻा, हैदराबाद में लॻा, कश्मीर में लॻा, कंदकोट में लॻा, जेके हिकिड़ो अवामी रिएक्शन जेको हिन सॼे फ्रस्ट्रेशन वारो माहौल क्रिएट थियल आहे, जेके मसइलनि जा अंबार लॻल आहिनि असांजी पूरे मुल्क में, असांजे पूरी सिंध में, त पोइ अवाम वटि हिकिड़ो ई ऑप्शन हूंदो त हू निकिरी अचे, रोडनि ते वेही रहनि ऐं हू चवनि त भई असांखे जेको आहे जेको जीअं जीअं श्रीलंका जो असां वटि एग्ज़ाम्पल मौजूदु आहे, त पोइ असां भले डिफॉल्ट थियूं या न थियूं, पर हिकिड़ी ॻाल्हि यकीनन थींदी ई थींदी, उहा इहा त पाकिस्तान में केओस वारी सूरत हाल रहंदी ऐं उहा केओस वारी सूरत हाल कंहिं लाइ बि बहितर न रहंदी। सो अञा बि थोरो पेर संभालण जो वक़्तु आहे। अगरि कम अकली जेका आहे खां कमु वरितो वियो अञा बि, त पोइ पाकिस्तान जेको आहे उहो न सिर्फ़ु पंहिंजे माण्हुनि लाइ पर पूरी दुनिया लाइ ख़तरो पैदा थी सघे थो। बिल्कुलु ईअं। सो इहो मुंहिंजो सवाल हो तो सुठो कयो इहो ॻाल्हि करे छॾी त माना असां वटि जेके इदारनि जा सरबराह आहिनि, मिसाल जे तौर ते इलेक्शन कमिश्नर आहे, चीफ इलेक्शन कमिश्नर आहे, या चीफ जस्टिस आहे, या नेब जो चेयरमैन आहे, ठीकु आहे, या FIA जो डायरेक्टर जनरल आहे, या ॿिया जेके बि मामला अथनि, माना उन्हनि खे उहे ॼण स्टेटमेंट जारी कनि था, ठीकु आहे भाई 5 साल माना 5 सालनि ताईं इलेक्शन कमिश्नर छा वेठो थो करे, ऐं असां वटि हिकिड़ो माना वन नेशन वारी ॻाल्हि कई त इलेक्शन बि वन। मिसाल जे तौर ते इंडिया जो मिसाल लिया, इंडिया में 5 सालनि जो इलेक्शन जो दौरानियो आहे, बट उन्हनि जो इलेक्शन कमीशन हिकिड़ो महीनो बि फ्री कोन वेंदो आहे। कॾहिं महाराष्ट्र जा इलेक्शन्स आहिनि, कॾहिं गुजरात जा इलेक्शन्स आहिनि, कॾहिं कंहिंजा इलेक्शन्स आहिनि जेके उनखे माना हेठियां जेके इलेक्शन्स चऊं था, पर न असां वटि जेके इलेक्शन्स थींदा उहे बि सेंट्रल थींदा, हिकिड़े ॾींहुं थींदा, यूनिफाइड थींदा। बाबा पंजाब जी जेकॾहिं असेंबली डिसॉल्व थिए थी त ऑब्वियसली तव्हां 90 डेज में इलेक्शन करायो, ठीकु आहे, पोइ जोड़ तोड़, पोइ कैलकुलेशन, इहो माना हिंदुस्तान में बि यूनिफाइड इलेक्शन हुया 1950 में आई थिंक, या उन खां पहिरीं या उन खां पोइ हिकिड़ी इलेक्शन उन्हनि जी यूनिफाइड थी। पोइ जॾहिं खां उन्हनि जे सूबनि जूं उन्हनि जे यूनिट्स जूं माना असेंबलियूं डिसॉल्व थींदियूं वियूं त उहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उन्हनि जो इलेक्शन्स कराया विया। हाणे उन्हनि जो इलेक्शन जेको आहे उहो पीरियड यूनिफाइड आहे ई कोन, मुमकिन ई कोन्हे यूनिफाइड, छो त हर कंहिंजो पीरियड ख़तम ई ॿिए पासे थिए थो। सो यूनिफिकेशन ऑफ इलेक्शन हिकिड़ो वॾो प्रॉब्लम आहे पाकिस्तान में। प्रॉब्लम बिल्कुलु, पर असां सां मसइलो ॿियो बि आहे न। असां अगरि, मूंखे नथो लॻे त असांजी जेका हींअर जमहूरी ग्रोथ आहे न, उहा असांजे मुल्क जी एतिरी आहे जो असां हींअर जो करंटली इलेक्शन यूनिफिकेशन जे तरफ़ वञूं। जेका असांजे पॉलिटिकल पार्टीज़ में ट्रेंड्स आहिनि उहे ॾाढा ख़तरनाक आहिनि। असांजे पॉलिटिकल पार्टीज़ में ऐं इंडिया में जेके पॉलिटिकल पार्टीज़ वर्क कंदियूं, अगरि असां कंपेयर कंदासीं त असांखे जमहूरियत थोरी घणी उन्हनि पार्टियुनि में त मिलंदी, पर असांखे पंहिंजनि पार्टियुनि में न मिलंदी। असांजा मसइला जेके आहिनि उहे डोमेस्टिक मसइला इलाही आहिनि असांजा। मिसाल, अगरि हिते असां हिकिड़ो सपोज़ कयूं था हिकिड़ो सिनेरियो, त असां वटि नेशनल असेंबली जूं इलेक्शन्स जेके आहिनि उहे पहिरियां थी थियूं वञनि, चलो थी वयूं असां वटि नेशनल असेंबली जूं इलेक्शन्स। असां वटि MNAs, सम्झो हैदराबाद जा MNAs अची विया हिते, मुला बख्श चांडियो जेको आहे उहो MNA सीट तां हिकिड़ी तां उहो खटे वियो, शर्जील इनाम मेमन खटे वियो। हाणे असां वटि सिनेरियो जेको ठही वेंदो न, उहो सिनेरियो अहिड़ो ख़तरनाक ठही वेंदो जो जॾहिं असां वटि प्रोविंशियल इलेक्शन्स थींदा त उन में डेफिनेटली पीपल्स पार्टी डोमिनेट कंदी, बिकॉज़ उन्हनि जो फेडरल गवर्नमेंट जेका आहे उन में उन्हनि जा नुमाइंदा न सिर्फ़ु वेठा आहिनि, पर स्टेट मशीनरी उन्हनि जे हथनि में आहे।
ऐं हू इन ॻाल्हि ते कतन हू सोचींदा न त असांखे कहिड़ी पोलिंग स्टेशन जेका आहे कहिड़े टाइम ते कहिड़े तरीक़े सां रिक करणी आहे, कहिड़े तरीक़े सां असांखे प्रेशर्स हलाए करे असांखे जेको माण्हू करणो आहे, त बेसिकली इहा सुठी ॻाल्हि आहे त असां जेको हिकिड़ो यूनिफिकेशन इलेक्शन थियणु खपे। पर असांजा बुनियादी मसइला जेके आहिनि न, बुनियादी मसइला असांजा ॿिया आहिनि। असांजो बुनियादी मसइलो इहो आहे त सभ खां पहिरियां इलेक्शन थिए, इलेक्शन थियण खां बाद में असांजो मसइलो इहो आहे त इलेक्शन में रिगिंग न थिए, इलेक्शन में का इंजीनियरिंग न थिए। जीअं RDS सिस्टम वेही रहियो 2019 जी इलेक्शन में, त हाणे बि अगरि इलेक्शन थिए थी त वरी ॿियो को तजुर्बो न थिए उन टाइम ते। इलेक्शन थिए, सियासी पार्टियुनि खे आज़ादी ॾिनी वञे। असां वटि जेको सपरेशन जो माहौल आहे, उहा कहिड़ी बि सियासी पार्टी हुजे, उहा खाॿी धुर जी हुजे, साॼी धुर जी हुजे, विची धुर जी हुजे, कहिड़ी बि हुजे, सभिनी खे इंडिपेंडेंस हुजे। उन्हनि खे इलेक्टोरेट जे हवाले कयो। अगरि इलेक्टोरेट उन्हनि खे चूज़ करे थी, उन्हनि खे तव्हां इक़्तिदार ट्रांसफर कयो। या सपरेशन जेका आहे, इन सपरेशन माहौल बिगाड़े छॾियो आहे। ऐं जेसीं ताईं इहा सपरेशन हूंदी, असांजो मसइलो मूंखे जेको लॻे थो न, उहो इंतिखाबी निज़ाम न आहे असांजो मसइलो। असांजो मसइलो आहे बुनियादी मसइलो, सियासी मसइलो जेको आहे उहो सपरेशन आहे। सपरेशन ऑफ आइडेंटिटीज़, सपरेशन ऑफ नेशनल आइडेंटिटीज़, सपरेशन ऑफ डिसेंट, इख़्तिलाफ़ नथो करणु ॾिनो वञे असांखे। सपरेशन ऑफ ऑप्रेस्ड कम्युनिटीज़, औरतुनि जी सपरेशन, ट्रांसजेंडर्स जी सपरेशन, ऐं जेको आहे हिते जेके कॉम्परस जमायतूं आहिनि उन्हनि जी सपरेशन। असांजो वॾे में वॾो पाकिस्तान जो हींअर मसइलो आहे सपरेशन। त अगरि जेसीं ताईं असां हुनखे एड्रेस न कंदासीं, तेसीं ताईं मूंखे नथो लॻे त असां का प्रोग्रेस हासिल करे सघंदासीं। हाँ बिल्कुल। सो माना चवण जो मक़सद त देन वाई वी हैव इलेक्शन, चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं पूरो निज़ाम। भाई जॾहिं मास्तर ई इलेक्शन्स कराइनि था ऐं मथे DC वेठो या SSP वेठो आहे, उहो ई इलेक्शन खे ॾिसे थो। या जीअं तव्हां ॻाल्हि कई त बाबा मथे जेकॾहिं वफ़ाक़ी गवर्नमेंट कंहिं ॿिए जी हूंदी त उहो हीअं कंदो। त माना असां वटि हिकिड़ो इदारो मौजूदु आहे जंहिंजो कमु आहे दुनिया पूरी में थिए थो। माना डोनाल्ड ट्रंप जे प्रेसिडेंट हुअण जे बावजूदि बि जो बाइडन खटे आयो ऐं इलेक्शन थियनि पिया। नरेंद्र मोदी वेठो आहे, सुभाणे इलेक्शन थींदो। कांग्रेस जी हुकूमत हुई, नरेंद्र मोदी खटे आयो एंड विद कंप्लीट मेजॉरिटी खटे आयो। त सिस्टम्स मौजूदु आहिनि, मॉडल मौजूदु आहिनि। इहा का एॾी वॾी ॻाल्हि कोन्हे जो तव्हां उन सिस्टम खे बहितर नथा करे सघो। आई थिंक जेको निगरान सेटअप वारो तजुर्बो आहे, उहो बि दुनिया में पहिरियों पाण कयो। माना जस्ट फॉर द इलेक्शंस, इहो तजुर्बो पाकिस्तान में थियो आहे। I don't think it's just for elections. I think there are many projects in process. उन में सभ खां पहिरियों जेको प्रोजेक्ट मूंखे लॻे थो उहो प्राइवेटाइज़ेशन जो आहे। सियासी पार्टियूं इहे इक़्तिदार में रही करे फ़ैसिला नथियूं करे सघनि, बिकॉज पॉलिटिकल कॉस्ट हुनजी तमामु एक्सपेंसिव आहे। अगरि सुभाणे का सियासी पार्टी रेलवे खे प्राइवेटाइज़ करे सघे थी, उन्हनि ते हिकिड़ो कारो दाग लॻी वेंदो। इहे सियासी पार्टी फ़ैसिला नथियूं करे सघनि। PIA जेका आहे उहो प्राइवेटाइज़ करणु, स्टील मिल प्राइवेटाइज़ करणु, इहे अहिड़ा फ़ैसिला आहिनि जेके सियासी पार्टियूं नथियूं करे सघनि। त जेको मूंखे जेको कंसर्न आहे न, उहो इहो आहे त ही गवर्नमेंट आई वॾनि प्रोजेक्ट्स खे हासिल करण लाइ। उनजो हिकिड़ो नंढो मिसाल अॼोकी डान में बि इहा पूरी हिकिड़ी रिपोर्ट आहे। उते रिपोर्ट मुंहिंजे ख़्याल में एडिटोरियल आहे डान जो। त उन में जेको हाणे हुकूमत जेका पई आहे पुठियां, उहा जेके डॉलर स्मगल कनि था न, उन्हनि जे पुठियां हुकूमत लॻी। ऐं उते लफ़्ज़ जेके लिखियल आहिनि उहो आर्मी बैक्ड ऑपरेशन आहे। उहो आर्मी बैक्ड या एस्टेब्लिशमेंट बैक्ड, लफ़्ज़नि जो थी सघे थो, पर एस्टेब्लिशमेंट बैक्ड ऑपरेशन थिए थो डॉलर स्मगल करण वारनि जे ख़िलाफ़। उनजो नतीजो इहो निकितो आहे डॉलर 200 जेको 307 खां किरियो आहे, मुंहिंजे ख़्याल में 300 खां हेठि अची वियो आहे हाणे। त अहिड़े तरीक़े सां ई अहिड़ा खोड़ सारा शयूं जेके सियासी पार्टियूं करण खां पहिरियां 100 दफ़ा सोचींदियूं आहिनि त उन्हनि जो अवामी कॉस्ट कहिड़ी थींदी, ही गवर्नमेंट उहा करण आई आहे। मां कुझु ॾींहं पहिरियां, मुंहिंजे ख़्याल में जॾहिं पहिरियों हफ़्तो हुयो निगरान हुकूमत जो, त हिकिड़ो आर्टिकल पढ़ियो हुयो डॉन में। उन में हिकिड़ो मुंहिंजो फेवरेट कॉलमिस्ट आहे, उनजो नालो मूंखे ज़हन ते अची वञे त उहो ज़रूरु मां शेयर कंदुमि। उन कॉलम में हिकिड़ी ॻाल्हि जो ज़िक्र कयो हुयो त जेको मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हुयो ब्यूरोक्रेट, उनखे इहा ऑफर थी हुई त तव्हां अचो ऐं निगरान सेटअप जो हिसो थियो।
उनखे हिकिड़ी ॻाल्हि हुन चयो, मां जॾहिं हुन मूंखे इहा ॻाल्हि ॿुधाई, कालमिस्ट चए पियो त हुन मूंखे जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधाई त मूंखे चयो वियो त असां हिकिड़ो कमु करणु वञी रहिया आहियूं ऐं उन कमु करण खे अचीव करण लाइ असांखे 18 महीना खपनि घटि में घटि। त तव्हां इहो ज़हन ठाहे अचिजो त तव्हांखे हुकूमत में निगरान सेटअप में तव्हांखे 18 महीना रहणो पवंदो। त हाणे इन ॻाल्हि मां त मुंहिंजे ख़्याल में त हिकिड़ो ज़ाहिर थी थो वञे त ही निगरान गवर्नमेंट सिर्फ़ु एज़ इलेक्शन्स लाइ न, पर इलेक्शन्स खां घणा प्रोजेक्ट्स जेके आहिनि हिननि जे माइंड में आहिनि। मूंखे यादि न आहे त निगरान वज़ीर आज़म कॾहिं सहाफ़ियुनि खे घुराए करे एॾी डिस्कशन कई हुजे, सहाफ़ियुनि सां कचहरी कई हुजे, पाकिस्तान जे समाजी सियासी मामलनि ते ॻाल्हायो हुजे, या घणनि मामलनि ते, या एतिरी इंगेजमेंट ॾेखारी हुजे, मूंखे त यादि नथो अचे। सो मूंखे त घटि में घटि इहो लॻे थो त प्लान्स जेके आहिनि वॾा आहिनि। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उमेद इहा आहे त हीउ प्रोजेक्ट जेको आहे उहो एज़ सून एज़ पॉसिबल नाकाम थिए, ऐं जेको आहे जेको पॉलिटिकल पार्टीज़ खे स्पेस ॾियण लाइ फ्री एंड फेयर इलेक्शन्स थिए। दो इट इज़ टू मच टू आस्क, मूंखे माना लॻे नथो त ईअं थींदो, पर मां जेको चाहियां थो उहो इहो थिए त फॉरन इलेक्शन्स थिए, दिसंबर में इलेक्शन्स थियनि, फॉरगेट अबाउट जेके आहिनि तव्हां नयूं हल्का बंदियूं कयो था, फॉरगेट अबाउट इट, हिकिड़ी आदमशुमारी थी वई आहे, दिसंबर में इलेक्शन करायो, इलेक्शन थी वञे, का कहिड़ी बि सियासी पार्टी अचे ऐं उन सियासी पार्टी जे पूरो अख़्तियार ॾिनो वञे। जॾहिं हिकिड़ो डेमोक्रेटिक प्रोसेस असां वटि शुरू थी वियो त पोइ असां इहो शयूं ॾिसणु शुरू कंदासीं त बाबा इलेक्शन कमिश्नर जो टाइम जेको आहे वैलिड केतिरो आहे, ऐं जेको आहे आर्मी चीफ जो केतिरो हुजणु खपे टाइम, आर्मी चीफ खे एक्सटेंशन ॾियणु सही आहे या न, चीफ जस्टिस जो केतिरो हुजणु खपे। हिकिड़ी जमहूरी ग्रोथ थींदी, उहो हिकिड़ो असांजी कलेक्टिव माइंड सेट जेको आहे न उहो ठहंदो। दो सफ़ा उहो असां तरक़ी कोन करे वेंदासीं हिननि 25-30 सालनि में, पर हुकूमती हिसाब सां, एडमिनिस्ट्रेशन जे हिसाब सां हिकिड़ी कंसिस्टेंसी जॾहिं पॉलिसीज़ में ईंदी, हिकिड़ो रिवाज रस्म शुरू थी वेंदी, त उन जा फ़ाइदा जेके आहिनि उहे मुंहिंजे ख़्याल में त असांजी ओवरऑल इलेक्टोरल सिस्टम खे थींदा। तव्हां बार बार हिकिड़ा ॾाढा पॉज़िटिव आहियो अबाउट द पॉलिटिकल पार्टीज़ एंड देयर फ्यूचर। सो माना पॉलिटिकल पार्टीज़ जो बि स्ट्रक्चर जेकॾहिं को एॾो ख़ासि कोन्हे, इट्स कंप्लीट ब्लीक, माना हिकिड़ो मेस क्रिएट थियो पियो आहे। जेकॾहिं पाण PMLN जी न बि त ॻाल्हि करियूं, ठीकु आहे, उहो पंजाब जो मसइलो आहे। जेकॾहिं असां सिंध में पीपल्स पार्टी जेका मेजॉरिटी पार्टी आहे, जेका हुकूमत में रही आहे, उन जी ॻाल्हि करियूं था, त उन जो जेको इलेक्टेबल्स आहे, जेको माना हिकिड़े ज़िले ते वेठो आहे, उहो पूरे ज़िले खे कंप्लीटली डोमिनेंट करे थो। हिकिड़ो SHO सिपाही ताईं, माना UC लेवल ताईं हू सभिनी शयुनि खे ॾिसे थो, MPA MNA, ठीकु आहे। ऐं उहो स्पेस ॿिए माण्हू जे लाइ, रफ़ीक जे लाइ, आम माण्हू जे लाइ, यूथ जे लाइ, हिकिड़े एक्सपर्ट जे लाइ हुन एॾो नैरो करे छॾियो अथसि। हिते सिंध जी ॻाल्हि थो करियां, जो ॻाल्हि सम्झ में ई कोन थी अचे। उहे माण्हू खटे था अचनि, उहे बिल्कुलु इनएफिशिएंट आहिनि। उन्हनि खे कीअं हिकिड़े घर में मायूं ॿ जहिड़ा कनि, ट्रेडिशनल घर में, त ईअं हुननि खे सिर्फ़ु माण्हू वेड़ाइण अचनि था, माण्हू ॿधाइण अचनि था, माण्हू माराइण अचनि था, उन्हनि खे माण्हू सुधारण नथा अचनि। सो इहो ॻाल्हि मौजूदु आहे। तव्हां कहिड़ी पॉज़िटिविटी उन्हनि इलेक्टेबल्स मां रखंदो जेके अचनि था, उन्हनि खे ख़बर ई कोन्हे त बाबा असीं जे इदारे में वेठा आहियूं, उन जो कमु छा आहे। माना उन्हनि जो कमु सिंध असेंबली जो कमु सिंध में कानून पास कंदड़, पर असांजो MPA छा वेठो कंदो आहे, MNA जो कमु अहिड़ा कानून पास करण वफ़ाक़ी लेवल ते, ठीकु आहे, जेकॾहिं थियोरिटिकली ॻाल्हि करूं त उहो, पर उन जा कमु। सो माना एॾी पॉज़िटिविटी हिन सिस्टम में किथे मौजूदु आहे। जेकॾहिं इलेक्शंस थिए, का बिल्कुलु पॉलिटिकल पार्टी इवन अचे बि न सही, न पोइ छा आहे भला, माना सही फ्यूचर छा सही आहे। जॾहिं माण्हू सोचे थो त ॾाढो हिकिड़ो माना ख़तरनाक उन्हनि जी ज़हनी हालत थी वञे। ॾिस हफ़ीज़, मां त ऑप्टिमिज़म जेका आहे न, उहो को दौर हुयो जॾहिं मां ऑप्टिमिस्टिक रहंदो हुयुमि, पर मूंखे नथो लॻे त जेको पेसिमिज़म खां वधीक कंफर्टेबल का शइ हींअर असांजे नौजवाननि लाइ, या जेके ख़्वाब ॾिसनि था पिया न, त हिकिड़ो वो सुबह कभी तो आएगी, त उहो जेको साबियां थी सघंदो। सो बहितरी जी ॻाल्हि न आहे। पाकिस्तान में जेके सियासी मसइला आहिनि न,
उहे जेके 74 साल असांजा गुज़रिया आहिनि उहे डीपली इंट्रेंच थी विया आहिनि। हाणे तव्हांखे यादि हूंदो मां कुझु टाइम पहिरियां सेपरेशन जी ॻाल्हि कई त पाकिस्तान जो अगरि सियासी मसइलो अगरि असां हिकिड़े वर्ड में पूरो बंदि कयूं न त उहो सेपरेशन आहे। हाणे सेपरेशन तव्हां जेको मिसाल ॾिनो न पीपल्स पार्टी जो, बिल्कुलु अनफॉर्चुनेटली पाकिस्तान में इलेक्टेबल्स जी सियासत जेका आहे उहा हिकिड़ी स्ट्रॉन्ग सियासत रही आहे। उहा अहिड़ी सियासत रही आहे जेका आम माण्हू खे, हिकिड़े ऑनेस्ट माण्हू खे स्पेस ई कोन थी ॾिए त बाबा उहो अचे ऐं कंहिं वॾेरे मीर पीर या जेको आहे जागीरदार सां जेको आहे उहो या कंहिं पटवारी सां जेको आहे उहो विड़े इलेक्शन विड़े, न, इहो मुमकिन न आहे। जॾहिं अगरि असां सेपरेशन जी ॻाल्हि कयूं त जॾहिं अगरि उन जे मुक़ाबले में केरु वञे बि थो त हुनखे सप्रेस कयो थो वञे। हाणे इहा सेपरेशन बि असां इहो एक्सपेक्ट नथा करे सघूं त इहा जेका आहे फौरन ख़तमु थींदी। इहे अहिड़ियूं शयूं आहिनि जेके पाकिस्तान सां, पाकिस्तान जे पॉलिटिकल सिस्टम में तमामु अनफॉर्चुनेट एग्ज़िस्ट कंदियूं। ऐं आई एग्री दैट फ्यूचर इज़ ब्लीक, फ्यूचर इज़ ब्लीक, बट व्हेन नथिंग इज़ हैपनिंग एटलीस्ट दिस शुड हैपन, एटलीस्ट इलेक्शंस थियणु खपनि, एटलीस्ट जेको असांजो हिकिड़ो 1% बि असां वटि अगरि डेमोक्रेसी एग्ज़िस्ट करे सघे थी या 0.01% बि एग्ज़िस्ट करे सघे थी त आई वुड से कि इहो एग्ज़िस्ट थियणु खपे। बिकॉज़ इन सां जेके एलीट क्लास आहिनि उन्हनि खे रिसोर्सिस जी जेका अनलिमिटेड रिसोर्सिस आहिनि, पर थोरो घणो जेको कारोबार जेको असांजे आम माण्हू जो, असांजे ग़रीब पुरियत माण्हू जो, उनजो अगरि थोरो घणो बि हली सघे थो त मां त उनखे प्रिफर कंदुमि त 0.01% बि इहो सिस्टम एग्ज़िस्ट थियणु खपे। बाक़ी पाकिस्तान जे मसइलनि जो हल जेको आहे उहो को एतिरो सवलो न आहे। असां जेको आहे हिकिड़े अहिड़े दलदल में फासल आहियूं जो असां अगरि हाणे निकिरणु चाहियूं बि न तॾहिं बि असांखे तक़रीबन अधु सदी त टाइम खपंदो या सदी पूरी असांखे खपंदी त असां उन्हनि मसइलनि मां निकिरूं। असांजी रियासत जी जेको स्ट्रक्चर ठहियलु आहे उहो पूरो अगेंस्ट नेचर ठहियलु आहे, नेचर जे लॉज ऑफ नेचर जे अगेंस्ट ठहियलु आहे। त जॾहिं असां पाणी जो रस्तो रोकींदा आहियूं न किथे बि, हिकिड़ो नेचुरल लॉ ऑफ पॉलिटिक्स जे अगेंस्ट ठहियलु, लॉ ऑफ प्योर पॉलिटिक्स जे अगेंस्ट ठहियलु। मां त नेचर बि चवंदुमि, आई बिलीव के इहो नेचर जे अगेंस्ट आहे पाकिस्तान जो पूरो। पाकिस्तान इज़ एन इननेचुरल स्टेट, इज़ एन आर्टिफिशियल स्टेट। पूरी जेको आहे असांजो जेको मुल्की स्ट्रक्चर ठहियलु आहे उनखे अगरि असांखे वापसि जीआरणो आहे त पोइ सभ खां पहिरियां असांखे क़बूल करिणो पवंदो त पाकिस्तान इज़ अ मल्टी कल्चरल एंड मल्टी नेशनल कंट्री। उते सिंधी बि एग्ज़िस्ट कंदा ऐं उहो उन खां बाद में इख़्तियार ॾियणो पवंदो। जेसीं ताईं इख़्तियार असां पाण वटि रखंदासीं, सेंट्रलाइज़ इख़्तियार रखंदासीं, असां पावर डिवॉल्व न कंदासीं ऐं अच्छा उनजो पावर डिवॉल्व न करण जो वॾे में वॾो नुक़सानु कहिड़ो पियो आहे इनखे ॾिसूं न। त हाणे जेकॾहिं डिवॉल्व नथा कयूं त पोइ जेका सोच हिन मुल्क में एग्ज़िस्ट करे थी न त जेका हिन मुल्क खे कहिड़ो हुजणु खपे त पोइ इहा ई सोच हूंदी जेको मुल्क हींअर करंटली आहे। रफ़ीक आज़ाद, सो वन लास्ट क्वेश्चन, एॾो मायूस करण खां पोइ को हल ॿुधाए। 4 साल पॉलिटिकल साइंस पढ़ियो आई। यार हल मां त अॼुकल्ह पंहिंजनि जेके नौजवान आहिनि उन्हनि खे मुंहिंजी हिकिड़ी सजेशन जेका आहे उहा त इहा हूंदी त जेतिरो थी सघे पंहिंजो पाण खे गवर्नमेंट ते जेका असांजी रिलायबिलिटी आहे न त असां पंहिंजे फाइनेंसिस लाइ, असां पंहिंजी सहूलियतुनि लाइ गवर्नमेंट ते रिलाय कयूं त प्लीज़ डोंट डू इट। बहितर वे आउट अव्हां लाइ इहो थी सघे थो त तव्हां कोशिशि कयो त अॼुकल्ह हिन टेक्नोलॉजी वारे दौर में हिन दौर जेके असांखे सहूलियतूं ऑफर कयूं आहिनि त उहे सहूलियतूं असां जेको सहूलियतूं मसलन स्किल्स जी सूरत में या जेतिरी टेक्नोलॉजी जेतिरो इवॉल्व थी आहे त ज़ाहिर आहे हुन पंहिंजे लाइ फाइनेंशियल अपॉर्चुनिटीज़ घणियूं खणी आई आहे। त उहे पंहिंजे लाइ फाइनेंशियल अपॉर्चुनिटीज़ जेके खणी आया उन्हनि में तव्हां जिते तव्हांजो दिलचस्पी थी सघे, जेतिरो मुमकिन थी सघे, भले तव्हां गवर्नमेंट जॉब्स बि कयो, भले तव्हां ट्यूशन बि पढ़ायो, पर
घटि में घटि 1 खां 2 कलाक जेको आहे उहो रोज़ाना जी बुनियाद ते कंहिं डिजिटल स्किल खे ॾियो। डिजिटल स्किल खे ॾियो, उन डिजिटल स्किल खे एडॉप्ट कयो, उन स्किल खे 1 साल जे अंदरि फर्निश वेठा कयो, उनखे पॉलिश कंदा अचो। 1 साल जे अंदरि आई कैन गारंटी त तव्हांजी उहा स्किल एतिरो डेवलप थी वेंदी जो तव्हां उनखे सेल करे सघो ऐं उन तां कुझु न कुझु पाण वटि पैसा तव्हां कमाए सघो। एंड इन द नेक्स्ट फ्यू इयर्स तव्हां उनखे एतिरो करे सघो था जो तव्हां एडवांस लेवल ते अची वेंदो ऐं तव्हांजो पूरो पेशो जेको आहे प्रोफेशन उन ते बेस थी वेंदो। अगरि इन आसिरे में पाण रहंदासीं न त पाकिस्तान जेको आहे उहो तरक़ी कंदो ऐं पाकिस्तान जेको आहे पाकिस्तान में जॉब्स क्रिएट थींदियूं। जेके जॉब्स असां खणंदासीं ऐं पोइ असां उन्हनि जॉब्स जे बुनियाद ते उन फाइनेंस सपोर्ट जे बुनियाद ते फैमिलीज़ ठाहींदासीं ऐं फैमिलीज़ जेके आहिनि पंहिंजे ॿारनि खे सुठनि स्कूलनि में पढ़ाईंदासीं ऐं पाकिस्तान में उहो हिकिड़ो सुठो फ्यूचर जेको आहे उहो असां उन्हनि खे पाकिस्तान में हिकिड़ो सुठो फ्यूचर ॾेई सघंदासीं। त आई थिंक त इहो हिकिड़ो कंसर्निंग मुंहिंजे लाइ त एटलीस्ट इहा कंसर्निंग शइ आहे बिकॉज आई डोंट सी के पाकिस्तान इन द नेक्स्ट 10 years के अहिड़ी स्टेज ते पहुचे जिते असां जेको आहे पंहिंजनि फैमिलीज़ खे हिकिड़ो सुठो मुस्तक़बिल ॾेई सघूं। सो बहितर जेको तरीक़ो बहितर वे आउट इहो आहे त पंहिंजी गवर्नमेंट ते रिलायबिलिटी घटि करे वञो। तव्हां वटि अपॉर्चुनिटीज़ अगरि तव्हां जेको आहे मुंहिंजे ख़्याल में 18 या 20 जी एज ताईं आहियो त तव्हां लाइ तमामु गोल्डन अपॉर्चुनिटी आहे त तव्हां या त पंहिंजी स्टडीज़ जेके आहे फॉरन IT जे शोबे तां करे वञो या फिर तव्हां हिकिड़ी ऑलरेडी अगरि कंहिं शोबे में आहे त उन शोबे में अंदरि रही करे तव्हां हिकिड़ी डिजिटल स्किल ते कमु शुरू कयो। मां जॾहिं पॉलिटिकल साइंस में हूंदो हुउमि मूंखे लिखण जो ॾाढो शौक़ु थियो हुयो त उन लिखण जे शौक़ जे करे मां पंहिंजो प्रोफेशन जेको आहे उहो कंटेंट राइटिंग जो शुरू कयो। त उन कंटेंट राइटिंग में हली करे मूंखे सुठियूं अपॉर्चुनिटीज़ मिलियूं। मां सुठी फ्रीलेंसिंग कंटेंट राइटिंग में कई। उन खां बाद में हाणे मां पंहिंजी स्किल खे थोरो वधाए करे हाणे करंटली मां हिकिड़ी कंपनी में मैनेजमेंट जी पोज़ीशन में आहियां। उते मां ब्रांडिंग ऐं मार्केटिंग जो कमु कंदो आहियां। त माना मुंहिंजी अपग्रेड थी आहे उहा। त कॾहिं बि तव्हां ईअं न सोचो त तव्हां कहिड़ी बि डिजिटल स्किल खणो था त तव्हां उते ई महदूद थी ईंदो। तव्हां उनखे कहिड़ी बि हद ताईं ग्रो करे सघो था। सो इट डिपेंड्स अपॉन यू की तव्हां उनखे केतिरो टाइम ॾियो था। सो अगेन डिजिटल स्किल सिखो। गवर्नमेंट जेका आहे उहा तव्हां लाइ हींअर बिल्कुलु न पई सोचे। हींअर बि जेके जॉब्स अलाट थियूं हुयूं पीपल्स पार्टी, हालांकि पीपल्स पार्टी जो इहो मूंखे पॉलिटिकल स्टंट खां वधीक त कुझु न पियो लॻे त इलेक्शन जे टाइम ते अचे हुननि म्यूज़िक टीचर्स बि इंट्रोड्यूस कराया ऐं टीचिंग वारियूं जॉब्स जेके आहिनि उहे ऑफर करणु शुरू कयूं जंहिं ते कोर्ट हाणे स्टे ऑर्डर वठी चुको आहे। त इहा ई ॻाल्हि आहे। अगरि तव्हां गवर्नमेंट ते रिलाए कंदो उते सभ खां पहिरियां त जॉब्स तमामु घटि आहिनि। सेकेंड नंबर ते मेरिटोक्रेसी न आहे। तव्हांजी स्किल्स जो क़दुरु न कयो वेंदो, तव्हांजो क़दुरु न कयो वेंदो। सो अगरि तव्हांखे पंहिंजो पाण खे क़दुरु कराइणो आहे पंहिंजनि पेरनि ते बीहणु सिखो। डिजिटल स्किल्स एडॉप्ट कयो। टेक्नोलॉजी इज़ नॉट द फ्यूचर, टेक्नोलॉजी इज़ प्रेज़ेंट, टेक्नोलॉजी इज़ हेयर, फ्यूचर इज़ हेयर। त तव्हां फ्यूचर खे एडॉप्ट कयो बाक़ाइदा ऐं इन थियो डिजिटल सर्किल में अचो। हिन सर्किल में चैलेंजिस आहिनि पंहिंजी जॻह ते, पर इनिशियल चैलेंजिस खे अगरि तव्हां ओवरकम करियो त तव्हां फ्यूचर में हिकिड़ा सुठा तव्हांखे पंहिंजो पाण खे फ़ख्रु थींदो। तव्हां हिकिड़ो सुठा इंडिविजुअल जेके आहिनि उहो ग्रो करे सघो था। ऐं अनदर थिंग ऐं तमामु इम्पोर्टेंट शइ उहा इहा त अगरि वाकई में अव्हांखे सियासत में ऐं समाजियात में इंट्रस्ट आहे त वधि खां वधि जेतिरो थी सघे पंहिंजो पाण खे पॉलिटिकली मैच्योर कयो। पॉलिटिकली हिकिड़ो एजुकेटेड बंदो जेको आहे उहो कोशिशि कयो त तव्हां जेतिरी पॉलिटिकल नॉलेज वठी सघो, पॉलिटिकल एजुकेशन वठी सघो, उहा ओतिरी वठो। उन शइ जो फ़ाइदो इहो थींदो जो मूं वांगुरु तव्हांखे अख़बार में आर्टिकल न लिखणा पवंदा त इमरान ख़ान पाकिस्तान जो वज़ीर आज़म छो थियणु खपे। ठीकु आहे, थैंक यू। इहो जेको लास्ट में लाफिंग नोट हुयो अने माना ख़ुशगवार करे जे माल। थैंक यू सो मच रफ़ीक। तव्हां टाइम थैंक यू ॾिनो सो मच, थैंक यू पंहिंजे सो मच हफ़ीज़। इंतिहाई अहम वक़्त मां। सो मुस्तक़बिल में तव्हांखे तकलीफ़ ॾींदासीं ऐं बार बार तकलीफ़ ॾींदासीं ऐं तव्हां पाण हिसो आहियो।
ऐं चाहींदुसि त टेक्नोलॉजी या ये जॉब क्रिएशन ते या जेको फ्यूचर आहे प्राइवेट सेक्टर में, जीअं त मुंहिंजो इहो साइड न आहे त आउं इहो तव्हांखे दावत ॾियां थो। पहिरीं बि चयुमि तव्हां हिनकार जा धणी आहियो या हिन पूरे सिस्टम जा धणी आहियो, तव्हां माण्हुनि सां ॻाल्हाइजो ऐं शेयर कजो, पाण शेयर कंदासीं जीअं दोस्तनि में नौजवाननि में आगाही वधे। बाक़ी ऑब्वियसली बिल्कुलु पॉलिटिकली शयूं बहितर तरीक़े सां न पियूं वञनि ऐं उन्हनि जो पूरो हिकिड़ो सिनेरियो सभिनी जे रूबरू मौजूदु आहे। ऐं असां जेको आहे उहो अञा बि रिफॉर्म्स जेके अर्ली रिफॉर्म्स आहिनि उन्हनि ॾांहुं केर बि सोचण लाइ तयारु न आहे। असां त ॻाल्हाए सघूं था, जीअं मूं पहिरीं चयो त पखी गीत ॻाईंदा आहिनि, सो असां ॻाल्हाए सघूं था ऐं जिन खे अमल करिणो आहे उहे तव्हां वटि ईंदा, हली ईंदा, गुज़िरियल 9 महीननि खां पोइ अचनि, साल खां पोइ अचनि, इन टर्म्स ऑफ वोट वठण जे लाइ उहे तव्हां वटि हली ईंदा, त एटलीस्ट उन्हनि खां इहो सवाल कजो त तव्हांजो पहिरीं ॻाल्हि त कमु कहिड़ो आहे ऐं तव्हां कमु कहिड़ा पिया था करो। ऐं इहे सभु शयूं जेके तव्हां ते इम्पेक्ट कनि थियूं, तव्हांजी लाइफ स्टाइल ते इम्पेक्ट कनि थियूं, तव्हांजी फैमिलीज़ ते इम्पेक्ट कनि थियूं, तव्हांजे ॿारनि ते इम्पेक्ट कनि थियूं। सो उन्हनि शयुनि ते न सिर्फ़ु सोचण जो टाइम आहे, पर उन्हनि ते सवाल करण जो टाइम आहे, उन्हनि ते डिस्कशन जो हिसो थियण जो टाइम आहे। ऐं तव्हां सभिनी खे जेके बि असांखे ॿुधो था, असां हीअ डिस्कशन शुरू कई आहे, तव्हां इन में असां सां गॾु थी सघो था, असां जुड़े सघो था, पंहिंजी राय रखे सघो था। असां तव्हां सां ज़रूरु जेको आहे तव्हांजी राय जो एतिराम कंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां डिघो सेशन ॾिठो ऐं मूंखे उमेद आहे त रफ़ीक तव्हांखे ज़रूरु मायूस कोन कयो हूंदो। रफ़ीक मुंहिंजा तव्हां घणो कुझु सिखियो हूंदो, ईअं जी 4 सालनि जे दौरान मूं सिखियो आहे। सो थैंक यू सो मच रफ़ीक अगेन फॉर कमिंग है। वेलकम, थैंक यू सो मच हफ़ीज़। तमामु बहितर इनिशिएटिव आहे ही। असल में मसइलो इहो आहे जो अहिड़े क़िस्म जूं कन्वर्सेशंस जेके आहिनि उहे मेन स्ट्रीम मीडिया तां त बिल्कुलु ख़तम थी चुकियूं आहिनि। सोशल मीडिया असांखे थोरो घणो अपॉर्चुनिटी ॾिए थी त असां कुझु इश्यूज़ जे बारे में ॻाल्हायूं, पंहिंजी राय रखूं। यकीनन उन राय जो सही हुजणु दुरुस्त ज़रूरी न आहे। मां सही हुजां इहो दुरुस्त न आहे, हफ़ीज़ सही हुजे उहो ज़रूरी न आहे। त असां जेका शइ सही हुजे उहा ई ॻाल्हायूं। सही हुजण जो फ़ैसिलो उहो माण्हू करे सघनि था, उहो पंहिंजा अकुल वारा जेके आहिनि उहे पंहिंजे सोच जे मुताबिक़, पंहिंजे तजुर्बे जे मुताबिक़ करे सघनि था। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहा त सोशल मीडिया ते अहिड़ियूं कन्वर्सेशन हुजणु खपनि। जीअं हफ़ीज़ ज़िक्र कयो सना लाइ शहर जूं, त उहो 60,000 फॉलोअर्स थी विया आहिनि। त अगरि उन जा 60,000 फॉलोअर्स जेको सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु गारियूं अचे ॾिए थो पियो, ऐं हू को सिंध जो सॼण बि न आहे, हू को धाड़ियल क़िस्म जो माण्हू आहे, त पोइ अगरि उनखे 60,000 मिली सघनि था, एतिरा व्यूज़ मिली सघनि था, त मुंहिंजे ख़्याल में अगरि असांखे 1000 व्यूज़ ऐं 1000 फॉलोअर्स बि हिन पेज ते असां हासिल करे था वञूं, त पोइ इहा बि सिंध जे शौर जी मुंहिंजे ख़्याल में त वॾी कामयाबी हूंदी। थैंक यू सो मच रफ़ीक। हाणे असां सेशन एंड करियूं था एंड देन इंशाल्लाह जेको आहे उहो वरी कमिंग डेज़ जे लाइ गॾु हूंदासीं। थैंक यू। ठीक है, अल्लाह हाफ़िज़, थैंक यू।